अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग एवरीवन। मॉर्निंग विद आवाज़ में भलीकार सभिनी खे बहितरीन ॾींहं जी शुरूआत ख़ूबसूरत प्रोग्राम जी भी शुरूआत आहे। ऐं मां अॼु पंहिंजी मेज़बान बाख पीरज़ादा मूंसां गॾु मुबशिर जो साथ आहे। ऐं असां ॿई अव्हांजे लाइ हिकिड़ो ॾाढो दिलचस्प प्रोग्राम खणी ईंदा आहियूं हर रोज़। ईअं ई अॼु बि अहिड़ो हिकिड़े ख़ूबसूरत प्रोग्राम जी शुरूआत थी वई आहे। बिल्कुल नाज़रीन, भलीकार चऊं था मॉर्निंग विद आवाज़ में हिकु दफ़ो ॿीहर मुबशिर हुसैन बाख पीरज़ादा मुंहिंजी स्क्रीन ते मौजूदु आहिनि। ऐं अॼु असां कोशिशि कईसीं त थ्रू प्रॉपर टाइम तव्हांखे घणो इंतज़ारु न करायूं ऐं पंहिंजे टाइम जे मुताबिक़ हुनर थी करे तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं ताकी ज़्यादा खां ज़्यादा ॻाल्हि असां तव्हां सां करे सघूं ऐं ज़्यादा मौजूदु ज़्यादा इंफॉर्मेशन तव्हां सां शेयर करे सघूं। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जॾहिं ज़ाहिर आहे ख़ूबसूरत ॾींहुं हूंदो आहे न, ऐं सुबुह सुबुह सां ख़ासि तौर ते कराचीअ जी मौसम हा कमाल। अॼुकल्ह मतिलबु अहिड़ी मौसम आहे मुबशिर सुबुह सां माण्हू उथे थो त ख़ुशगवार थी थो वञे। ऐं अक्सर ईअं हूंदो आहे त असां वटि गाॾियुनि में जॾहिं असां ट्रैफिक ते गाॾी हलाईंदा आहियूं ज़ाहिर आहे त एसी हलंदी आहे गाॾी में। मां त अॼुकल्ह बाबा शीशा खोले ईंदी आहियां, ताज़ा हवा खे इनहेल कंदी ईंदी आहियां। छो त सुबुह सुबुह सां वरी जेको इनहेल एक्सेल जी प्रैक्टिस हूंदी आहे न, साह खणणु या बि मेडिटेशन में योगा में अक्सर माण्हू कंदा आहिनि, इहा तव्हांजे लंग्स खे काफ़ी हेल्दी ठाहींदी आहे। जॾहिं असां ताज़ी सुबुह सुबुह वारी हवा इनहेल कयो था त उहा मतिलबु अव्हांजी सिहत जे लाइ ॾाढी सुठी आहे। अव्हांजो माइंड फ्रेश करे वठंदी आहे। उन खां अलावा अव्हां में पाण हिकिड़ी चुस्ती अची वेंदी आहे। मतिलबु अव्हांजी हिकु कमु करण जी दिलि चवंदी आहे। जेके तव्हांजा टास्क हूंदा आहिनि निंड फिटी वेंदी आहे। मतिलबु ॾाढा हिकिड़ा तव्हांजी पाण पंहिंजी जेका आहे शख़्सियत जे लाइ सिहत जे लाइ उहा शइ ॾाढी पॉज़िटिव हूंदी आहे। त हिन करे मां त ईअं ईंदी आहियां। मतिलबु अॼुकल्ह त तव्हांजो पेट्रोल ॾाढो बचंदो हूंदो जॾहिं तव्हां गाॾी ऑब्वियसली पेट्रोल आहे बि ॾाढो महांगो अॼुकल्ह, त हिन करे हुनखे जेतिरो बचाइजे ओतिरो बहितर आहे। जॾहिं अहिड़ी मौसम असांखे आहे त पोइ ज़रूरत ई छा आहे हरूभरू एसी हलाइण जी, घणो पेट्रोल ख़र्च करण जी। पर बहरहाल ॾाढो इहो मज़ेदार प्लेज़ेंट मॉर्निंग्स आहिनि अॼुकल्ह। ऐं जेको आहे सो इन ई उमेद आहे त ईअं ई घणो वक़्तु गुज़रे कि गर्मियूं न अचनि। जॾहिं गर्मियूं ईंदियूं आहिनि सफोकेशन थी वेंदी आहे त ज़ाहिर आहे इंसानु चिड़चिड़ो थी पवंदो आहे। उनजी हिकिड़ी अलॻि ई फ्रस्ट्रेशन हूंदी आहे। असां वटि छो त ज़ाहिर आहे अक्सर औकात गर्मियूं घणियूं हूंदियूं आहिनि, सियारा ऐं सर्दियूं जेके आहिनि तमामु घटि अरिसो रहंदियूं आहिनि। तव्हां ॿुधायो तव्हांजो मूड कीअं आहे? मौसम जो जेको अदला बदली आहे उनजो असरु थींदो आहे? हा, मूड यकीनन बहितरीन आहे ऐं मौसम जी तब्दीलीअ सां मूड बि तब्दील थींदो रहंदो आहे। लेकिन अॼुकल्ह ख़ासि कर असां जो कराचीअ मां तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त कराची जी ज़िंदगी गुज़ारूं पिया त हिते मौसम सुबुह सुबुह जो ॾाढो बहितरीनु हूंदो आहे। लेकिन जीअं ई वरी थोरो टाइम गुज़रंदो आहे 12, 1, 2 जॾहिं ॾींहं जो टाइम ईंदो आहे त पोइ वरी थोरो न सिज बि निकिरी ईंदो आहे त भई जन माण्हू लेकिन एतिरी पीक लेवल ते गर्मी असांखे महसूसु नथी थिए। सिंध जे ॿियनि शहरनि में बि सूरत हाल इहा ई हले पई। कल्ह बि नज़ीर में भरोसा मौजूदु आहे, उन्हनि बि ॿुधायो त मौसम फ़िलहालु अहिड़ो ई रहंदो। छो जो इहो जेको अगस्त जो महीनो आहे न, इहो मॉनसून जोमासी जो मौसम हूंदो आहे त इन में जेको आहे बागो बहार असांखे नज़र ई नज़र ईंदी आहे। वरी लाज़मी ॻाल्हि आहे अगस्त जो महीनो अहिड़ो आहे, हिकिड़े अहम माण्हू जेको इम्पोर्टेंट तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहे उनजी सालगिरह बि आहे हुन महीने में। लाज़मी ॻाल्हि आहे हुनजो थींदो त कुझु न कुझु ॾिसो न कुदरत जे तरफ़ां का त महिरबानी धरतीअ ते हिकिड़ो वॾो एहसान हिन महीने में थियो। शुक्र थियो तव्हां धरतीअ ते एहसान चयो, धरतीअ ते वज़न तव्हां जेके वज़न त आहे कोन, हिन करे एहसान आहे न। थोरो बि वज़न हुजे त मां चवां त भला धरतीअ ते नथो सघिजे हिनखे। ॾिसो या मतिलबु हिनजे लाइ प्लस पॉइंट आहे। ख़ैर बहरहाल उमेद आहे मुबशिर त अव्हांजा जेके जनम ॾींहं आहिनि उहो ख़ूबसूरत सुठे नमूने गुज़रे। मूंखे ॾींहुं ॿुधायो कहिड़ो आहे त जेके मुंहिंजे ख़्याल में मथां थी थो सघे का ईअं लेटर खणी ईअं का वेठी हुजे, ख़बर पइजी वञे हुन तारीख़ ते उहा पोस्ट करे त थोरो इंफॉर्मेशन में इज़ाफ़ो त कराए। लेकिन गुज़री चुकी आहे 20 अगस्त ते बाग असां सेलिब्रेट करे चालाकी असां मुबशिर गुज़रण खां पोइ ॿुधाई करे। हा बिल्कुलु, छो जो असांजी जेका आवाज़ टीम जी टीम आहे न, पोइ वरी उहो जेको आहे हिकिड़ो मोहबत वारो रिश्तो आहे, सिलसिलो इहो आहे त पोइ मां चयो यार हरू असां कंहिंखे ज़हमत नाज़रीन तव्हांखे जीअं अॼु ख़बर पई आहे ईअं मूंखे बि अॼु ख़बर पई आहे। हालांकि रोज़ मुबशिर मूंसां हूंदो आहे, मूंखे कोन ॿुधायो अथई त 20 ते हिनजी बर्थडे हुई। न कल बिलेटेड बर्थडे मुबशिर अव्हांखे। पर जेको आहे हाणे हिनजो ॾंड हिन खां भराईंदासीं
ख़ैर बहरहाल प्रोग्राम न अॻिते वधायूं था। न आहे भाग न न गंज असां तव्हां खां भराईंदासीं। वेरी थैंक यू असां तव्हां खां भराईंदासीं। जी तो बहरहाल ॾाढो बहितरीन क़िस्म जी शुरूआत थी वई आहे प्रोग्राम जी। असांजे प्रोग्राम में अव्हांखे ख़बर आहे त असां ॾाढो हर पासे जूं ख़बरूं अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। हर क़िस्म जा सेगमेंट्स हूंदा आहिनि। प्लस मूंखे इहा ॾाढी सुठी ॻाल्हि लॻंदी आहे जॾहिं असांखे फीडबैक मिलंदो आहे कंहिं बि क़िस्म जो त तव्हां हीअं कयो, मतिलबु व्हाई डोंट यू डू दिस इन योर शो, मतिलबु इहो तव्हां कयो, इहो ॾाढो सुठो लॻंदो। त इहा हिकिड़ी ॾाढी प्लस पॉइंट हूंदी आहे। त मूंखे ख़ुशी थींदी आहे त मतिलबु व्यूअर्स असांखे ॾिसनि था प्रोग्राम ऐं हुन में सजेस्ट बि कनि था। सो अव्हां जूं जेके बि तजवीज़ूं आहिनि उहे अखियुनि ते हूंदियूं आहिनि। आवाज़ टीवीअ जी सत समूरी इन ई करे कोशिशूं कंदी आहे त अव्हां ताईं हिकिड़ो मुकमल ऐं बहितरीन प्रोग्राम पेश कजे। छो त ॿाहिरां सुबुह सुबुह सां स्टार्टिंग ई असांजे प्रोग्राम खां थींदी आहे, उन खां पोइ वरी जेके ॿिया कम थींदा आहिनि। इन करे असां बि चाहींदा आहियूं त जॾहिं स्टार्टिंग थिए थी ऐं नाज़रीन असांखे जेके ॾिसनि था उन्हनि जी ॾींहं जी शुरूआति ख़ूबसूरत थिए। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं ख़ासि करे सुबुह जी जो असां ॻाल्हि करे रहिया आहियूं ऐं सुबुह खे हेल्दी बनाइण जी ॻाल्हि करे रहिया आहियूं त पंहिंजी रूटीन में इहा ॻाल्हि शामिल कयूं। सुबुह जो उथी करे नेरनि खां पहिरियां वॉक वग़ैरह ते निकिरो। हाणे असां वटि ख़ासि कर शहरनि में इहा लाइफ स्टाइल गुज़ारणु थोरो घटि थी वियो आहे। ॻोठनि में अञा बि असांजा माण्हू कंदा आहिनि, लाज़मी ॻाल्हि आहे, उहा हिकिड़ी डिफरेंट ज़िंदगी गुज़रबी आहे। त इहा ज़िंदगी में लाज़मी शामिलु कयो। सुबुह जो जॾहिं उथो त 10-15 मिंट को ॿाहिरि निकिरी करे जेको नओं जेको ऑक्सीजन मिले थो पियो उहो तव्हां इनहेल कयो। मॉर्निंग वॉक जा पंहिंजा फ़ाइदा हूंदा आहिनि। मुबशिर बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे। ॾिसो वॉक ओवरऑल ॾाढो जेको आहे इफेक्टिव आहे, सिहत जे लाइ ॾाढो सुठो आहे। डॉक्टर्स बि हाणे त इहो सजेस्ट कनि था त भला तव्हांजो वज़न छा बि हुजे तव्हां डेली रूटीन में पंहिंजा 45-30 मिनट वॉक ज़रूरु ऐड कयो। पर उहा वॉक अगरि मॉर्निंग वॉक थी वञे थी त मॉर्निंग में अव्हांखे अञा वधीक जेको आहे उहा सिहत सुठी थिए थी। ज़ाहिर आहे जीअं मां चयो त सुबुह सुबुह सां फ्रेश एयर तव्हां जॾहिं इनहेल कयो था, अव्हांजे जिस्म में वञे थी ताज़ा हवा, उन सां गॾु तव्हां वॉक कयो था ऐं सो बि बिना नेराने, मतिलबु उहो निराने बिना नेरनि जे नाश्ते खां अॻु में ई अव्हां वॉक करे अचो, पोइ अधु कलाक खां पोइ पाणी वाणी पी पोइ नाश्तो कयो त इहो जेको आहे सिहत जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे ऐं हिनखे ॾाढो फ़ाइदेमंद बि सम्झो वञे थो। असां वटि अनफॉर्चुनेटली वाकई में वॉकिंग ट्रैक्स कोन आहिनि शहरनि में, पार्क्स आहिनि पर उते पार्क्स में वरी इहो ई मसइलो आहे त घर खां जॾहिं माण्हू ड्राइव करे पार्क ताईं पहुचे पोइ वॉक करे, त इहो ॾाढो टाइम टेकिंग प्रोसेस आहे। असांखे वॉकिंग ट्रैक्स जी ज़रूरत आहे जेॾो थी सघे। पर मां सम्झां थी हिन जे लाइ असांखे कंहिंजो इंतज़ारु करण जी ज़रूरत बि न आहे। असां जेके सोसाइटीज़ रहनि था, जेके अक्सर कम्युनिटीज़ में रहूं था, पंहिंजे मोहल्ला जेको चइजे थो मोहल्लादारी, उन में अगरि असां कॉन्ट्रीब्यूट करे पंहिंजे घर जे पंहिंजे मोहल्ले पंहिंजे एरिया जे अॻियां हिकिड़ो ट्रैक ठाहे वठूं, उन में मतिलबु हिकिड़ो पाण पंहिंजी मदद पाण बि माण्हू करे सघे थो। त इहो ॾाढो सुठो इनिशिएटिव रहंदो अगरि असां बीइंग अ सिटीज़न पाण इहा ज़िमेदारी खणूं। ऐं इंटरनेशनली सतह ते त असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं जापान में इलाही बहितरीन ट्रैक ठाहे वियो आहे वॉकिंग जो। उन जी स्पेशलिटी इहा आहे त माण्हू जेतिरो उन ट्रैक ते हलंदा उहो बिजली प्रोड्यूस करे ॾींदो। उनखे अहिड़ो टेक्नोलॉजी जे ज़रिए उनखे इस्तेमालु कयो वियो आहे। बेसिकली उन ट्रैक जे हेठां कुझु स्प्रिंग्स वग़ैरह लॻाया विया आहिनि त जॾहिं बि उते माण्हू वॉक कंदा त उहे स्प्रिंग्स मूव करण सां हिकिड़ी बिजली प्रोड्यूस थींदी ऐं पोइ उहा आवाम खे मिलंदी। त तव्हां ॾिसो दुनिया किथे वधी वई आहे, टेक्नोलॉजी जो ज़मानो अची वियो आहे त यानी कि वॉकिंग ट्रैक मां बि माण्हू बिजली प्रोड्यूस था कनि। ऐं असां जेकॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं, जीअं बाग़ तव्हां बिल्कुलु सही चयो त असां त हिते नॉर्मल ट्रैक जे लाइ जेको आहे उहो थोरा परेशान हूंदा आहियूं त यार असांखे को चङड़ो ट्रैक मिले जंहिंजे साम्हूं गार्डन बि हुजे, हरियाली बि हुजे ऐं उहो जेको आहे माण्हू उन ते वॉक वग़ैरह करे। ऐं इन सुबुह जे वॉक सां खोड़ सारी बीमारियुनि खां तव्हां जेको आहे उहो बची सघो था पिया। ख़ासि करे जेके डायबिटिक पेशेंट्स आहिनि उन्हनि जे लाइ वॉक इलाही ज़्यादा डॉक्टर उन्हनि जी त नीड थी वई आहे। मतिलबु उन्हनि जे लाइ इहो चांस ई न आहे डायबिटिक पेशेंट्स जे लाइ त उहे वॉक खे मिस करे सघनि था। पर जेके माण्हू ख़ुशि आहिनि, जेके हिन वक़्तु सही आहिनि, इहो पंहिंजे पाण खे ख़ुशि सम्झनि था, उन्हनि जे लाइ बि वॉक ॾाढी ज़रूरी आहे त ईंदड़ वक़्त में उन्हनि खे अगरि का बीमारी थियणी हूंदी त उहा न थींदी, उहा टरिजी वेंदी। उनखे घणो अरिसो जेको आहे उहा तव्हांखे उन खां बचियल रहंदव। त इहो ॾाढो ज़रूरी आहे। ख़ैर बहरहाल असांजो इहो कमु आहे त असां अव्हां ताईं अहिड़ियूं ई सुठियूं ऐं पॉज़िटिव शयूं शेयर कयूं त थी थो सघे किथे न किथे का मुंहिंजी अमड़ का मुंहिंजी भेण वेठे वेठे ई असांजी ॿुधी खणी हिन ॻाल्हि ते अमल करे ऐं अगरि अमल कंदी त असांजी कामयाबी थींदी। त इन करे असां इन ज़िमेदारीअ खे निभाईंदे अव्हां ताईं सभु उहे शयूं शेयर कंदा आहियूं जेके ऑथेंटिकली मेडिकली ऐं वरी सिहत जे हवाले सां बहितर आहिनि। छो त ज़िंदगी जेका आहे इहा ई आहे, जीअं चइबो
पोइ 4 ॾींहं जी ज़िंदगी आहे, पर उहा 4 ॾींहं अव्हां बीमारीअ जे बिस्तर ते गुज़ारणु चाहींदव या वरी हेल्दी गुज़ारणु चाहींदव, इहो तव्हांजे हथ में आहे ऐं इहो असांजे पंहिंजे हथ में हूंदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। पंहिंजी रूटीन में जेको तव्हां असांजी ॻाल्हि ॿुधण खां पोइ जेकॾहिं अॼु खां वॉक इन कयो था त इहो लाज़मी ख़्यालु रखिजो त 9 खां पहिरियां तव्हां मोटी अचो। छो त 9 बजे तव्हांखे आवाज़ टीवी लॻाइणो आहे ऐं उते पोइ अहिड़ा ई जेको आहे बाख जा मुबशरे जा मोटिवेशनल ॻाल्हियूं ॿुधी करे तव्हांखे अञा पंहिंजी ज़िंदगीअ खे बहितर करिणो आहे। जिते ॻाल्हि करे रहिया आहियूं टेक्नोलॉजी जी, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ऑस्ट्रेलिया जी हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे फ्लैंडर्स यूनिवर्सिटी, उते हिकिड़ो एक्सपीरियंस कयो वियो आहे। बाक़ी अॼुकल्ह न मोबाइलनि जो ॾाढो मसइलो हले पियो असांजो, जॾहिं मोबाइल वग़ैरह असांजी बैटरी लो थी वेंदी आहे त पोइ कलाकनि जा कलाक छॾे थो बाबा चार्ज वग़ैरह थी वठे। हाणे उते हिकिड़ी नई बैटरी प्रोड्यूस कई वई आहे मोबाइल जे लाइ, जेका सिर्फ़ु 3 मिंटनि जे अंदरि चार्ज करे वठंदी। ओनली 3 मिनट में जेको आहे बैटरी चार्ज ऐं मोबाइल फुल। तव्हां ॾिसो इन हवाले सां रिसर्च हले पई, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़िंक आयोडीन बैटरी टेक्नोलॉजी जी नाले सां हिकिड़ी कंपनी आहे जे इहा नई दरियाफ़्त कई आहे ऐं रवायती बैटरियुनि खां हटे करे उन जेको आहे इलेक्ट्रोलाइट इस्तेमालु कयो आहे। उन जे अंदरि इलेक्ट्रोलाइट जेको पाणी आहे उहो उन बैटरीअ जे अंदरि इस्तेमालु कयो थो वञे। उन जे मथां साइंसदाननि इहा तहक़ीक़ कई आहे त हे मतिलबु ख़तरनाक बि न आहे, ईअं बि न आहे त जल्दी जेकॾहिं चार्ज थी वञे अक्सर वक़्तु त बैटरियूं फाटी पवंदियूं आहिनि, मोबाइल डैमेज थी वेंदो आहे। लेकिन इहे एक्सपीरियंस जेको आहे उहे कामयाब थी चुका आहिनि त हाणे इन फ्यूचर अहिड़ा मोबाइल अचण वारा आहिनि जेके विदिन 3 to 5 मिनट असांखे मोबाइल चार्ज करे। बिल्कुलु, इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे, छो त ज़ाहिर आहे ख़ुशख़बरी आहे। असल में जॾहिं हर शइ डिजिटल थी वई आहे त असांजा सभु कम कारियूं मीटिंग्स, इवन असांजे जेके मिनट्स ऑफ द मीटिंग्स आहिनि उहे बि असांजे मोबाइल में व्हाट्सएप जे ज़रिए असां शेयर कंदा आहियूं। तव्हां अगरि ॾिठो हूंदो त हाणे कॉल्स ॾाढियूं घटि थी वियूं आहिनि, हाणे मतिलबु फिज़िकली मीटिंग्स ॾाढियूं घटि थी वियूं आहिनि। इंसानु व्हाट्सएप ते ई या ज़ूम ते ई मीटिंग करे वठंदो आहे ऐं वॾा वॾा बिज़नेस जा जेके बि असां वटि मीटिंग्स आहिनि उहे ईअं ई थींदियूं आहिनि ऑनलाइन। त हिन जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे तव्हां वटि गैजेट्स कहिड़ा आहिनि, उन जो बैटरी लाइफ छा आहे ऐं उहा केतिरी रेजिस्टेंस इन में करे थी। तो बहरहाल इहो ॾाढो सुठो आहे। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी ॿी ॾाढी अहम ॻाल्हि जेका जो की अॼु असां जॾहिं एतिरियूं सुठियूं शयूं शेयर कयूं था त हिनखे बि शेयर करणु तमामु घणो ज़रूरी आहे। त इंसानु जेको खाईंदो आहे न, अक्सर असां चवंदा आहियूं खाइणु घुरिजे, खाइण खां पोइ जेको डिनर कजे थो त डिनर खां पोइ निंड कॾहिं कजे, एटलीस्ट डिनर खां पोइ 4 कलाकनि ताईं अव्हांखे गैप ॾियणो आहे। जॾहिं बि अव्हां डिनर कयो था, अच्छा इहो मिनिमम आहे, अगरि घणो आहे त सुठो आहे। मतिलबु अव्हां अहिड़े टाइम ते डिनर कयो त उन खां फौरन पोइ अव्हां न सुम्हो, मतिलबु एतिरो जल्दी करणो आहे ऐं हिन विच में ॿियो कुझु खाइणो न आहे। तव्हां ड्रिंक करे सघो था, तव्हां ग्रीन टी पी सघो था, पाणी पी सघो था, पर तव्हांजे डिनर ऐं तव्हांजे निंड ऐं बेड ते वञण जे विच में 4 कलाकनि जो गैप तमामु घणो ज़रूरी आहे। छो त राति जीअं ई सिज जेको आहे सो ढलिजी वेंदो आहे, राति थी वेंदी आहे, मग़रिब खां पोइ हिकिड़ो इहो कुदरती हिकिड़ो फैक्ट आहे त इंसान जी जेको मेटाबॉलिज़म आहे उहो स्लो थी वेंदो आहे। अव्हांजी डाइजेस्टिव सिस्टम, अव्हांजी बॉडी जेका आहे उहा वर्क करणु थोरो स्लो थी वेंदी आहे, इन करे उहो जल्दी हाज़मो नाहे कंदी जीअं ॾींहं जो थींदो आहे। अगरि अव्हां नाश्तो खाईंदा अगरि अव्हां लंच खाओ था त उहो शाम ताईं तव्हां वटि 1-2 कलाकनि में ई डाइजेस्ट थी वेंदी आहे, छो तव्हांजो मेटाबॉलिज़म सिस्टम उहो कमु कंदो आहे। जीअं ई राति थींदी आहे, मग़रिब खां पोइ उहो बि स्लो थी वेंदो आहे। उनखे टाइम खपंदो आहे डिनर जो जेको तव्हां कयो था उनखे हज़म करण में, ऐं पोइ वरी तव्हां पंहिंजे बेड ते जॾहिं वेंदा आहियो त पोइ त बॉडी सॼी रेस्ट उन मोड में अची वेंदी आहे। त इन करे तमामु घणो ज़रूरी आहे। अक्सर माण्हू जल्दी जल्दी खाई कलाक में निंड करे छॾींदा आहिनि, या वरी लेट नाइट खाईंदा आहिनि, 10-11 बजे खाईंदा आहिनि, वरी 12 ताईं सुम्ही पवंदा आहिनि। त हिन में सिर्फ़ु 2 कलाक जो तव्हांजो गैप अची वियो आहे, मतिलबु इहो तव्हांजे लाइ हेल्दी न आहे, छो त उहो खाधो जेको आहे पोइ जमा थींदो, इन सां पोइ अक्सर पेट वधंदो आहे, चर्बी वधंदी आहे ऐं वरी निंड बि इंसान खे सही तरीक़े सां इहो ॾाढो वॾो मसइलो आहे। इहो डॉक्टर्स बि ॿुधायो आहे त जेकॾहिं तव्हां खाई करे फौरन जेकॾहिं तव्हां सुम्हण ते हलिया वेंदो, बेड ते हलिया वेंदो त सभिनी खां पहिरियां जेको तव्हांखे नुक़सानु ॾींदो उहो तव्हांजो पेट इंक्रीज़ थींदो, पेट वधंदो, तव्हांजो मोटापा अचणु शुरू थी वेंदो। पोइ वरी आराम सां मोटापो जेको आहे उहो हिकु त पाण बि बीमारी आहे, खोड़ सारी बीमारियुनि खे प्रोड्यूस करण जी हिकिड़ी रीज़न थी आहे। त कोशिशि कयो, बिल्कुलु इलाही बहितरी में ॻाल्हियूं डॉक्टर बास पीरज़ादा तव्हांखे ॿुधायूं त इंसान जीअं न, मां अक्सर इहा ॻाल्हि कंदी आहियां मुबशिर, त असां जीअं किताब पढ़ंदा आहियूं, अक्सर असांजा अदीब हूंदा आहिनि किताब पढ़ंदा आहिनि, या जेके असांजा स्कॉलर्स आहिनि उहे जॾहिं रिसर्चिस ऐं डॉक्यूमेंट्रीज़ ॾिसंदा आहिनि उन्हनि मां उहे शयूं पढ़ंदा आहिनि, सिखंदा आहिनि। असां वरी जेको हिते
कमु कयूं था जेको मीडिया ते वेही करे माण्हुनि सां डिस्कस कंदा आहियूं। कॾहिं असां वटि गेस्ट डॉक्टर थींदा आहिनि, कॾहिं असां वटि न्यूट्रिशनिस्ट थींदा आहिनि, कॾहिं वरी असां किन शख़्सियतुनि जा पर्सनली के तफ़सीली इंटरव्यूज़ कंदा आहियूं। त ॾिसो असांजो बि इहो वे ऑफ लर्निंग आहे, असां बि हितां घणो कुझु सिखियो आहे। त ईअं ई जॾहिं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे उहे जॾहिं असांखे ॿुधाईंदा आहिनि त हिकिड़ी नो हाउ थी वेंदी आहे, ख़बर पइजी वेंदी आहे। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं असां हिन जाइ ते वेठा आहियूं त हिकिड़ी वॾी ज़िमेदारी आहे असां नाज़रीन सां इहे शयूं भला कीअं शेयर न चई था सघूं न, मतिलबु जेकॾहिं कंहिंखे एतिरी मालूमात हुजे त डॉक्टर जो लफ़्ज़ असां इस्तेमालु करे था सघूं। नो प्लीज़, आई एम वेरी गुड लाइक दैट। मूंखे डॉक्टर थियण जो अहिड़ो शौक़ु न आहे, छो त ज़ाहिर आहे जेके ऑलरेडी डॉक्टर्स आहिनि हिकिड़ो ॾाढो एहतराम वारो पेशो आहे। बीइंग अ डॉक्टर मां सम्झंदी आहियां वॾी ज़िमेदारी आहे कि इंसान जी सिहत खे सुठो करण ऐं उनखे जेका बि कजे थो। सो ज़ाहिर आहे असां इन्हनि इंफॉर्मेशन जेका असांखे मिले थी असां उहा या ताईं फॉरवर्ड कयूं था, पर इहे ज़ाहिर आहे ऑथेंटिकल तॾहिं हूंदियूं आहिनि जॾहिं नाले जे अॻियां डॉक्टर अची वेंदो आहे, त उहो डॉक्टर ज़ाहिर आहे असांजे नाले जे अॻियां अञा कोन आहे। हिन करे वरी जीअं तव्हां ॿुधायो त डॉक्टर जेको आहे ज़िमेदार पेशो आहे, ईअं होस्ट जे मथां बि वॾी ज़िमेदारी हूंदी आहे। बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। ऐं उहा ज़िमेदारी इहा हूंदी आहे जॾहिं तव्हां ॻाल्हि ॿोल कयो त किथे न किथे तव्हांखे ब्रेक वठणी हूंदी आहे। त नाज़रीन साई वठूं था हिते, साईअ खां पोइ असां अगेन हाज़िर थींदासीं। ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू थींदो, हिन झटि ॻाल्हि ॿोल शुरू थी चुकी आहे, वधीक सेगमेंट तव्हांजो इंतज़ारु करे रहिया आहिनि। अचूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, वेठा पोइ हाज़िर आहियूं बहितरीन ॾींहं जी शुरूआत ख़ूबसूरत प्रोग्राम जी बि शुरूआत थी वई आहे। ऐं तव्हांखे ज़ाहिर आहे इहो ॿुधाईंदा हलूं असां त हिकिड़ी ॾाढी अहम ख़बर असां ताईं पहुती आहे त पाकिस्तान आर्मी चीफ आसिम मुनीर फील्ड मार्शल जो दौरो ईरान में थियो आहे। ईरान में वञी उन्हनि कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, कहिड़ा कहिड़ा पॉइंट्स जेके आहिनि उन्हनि डिस्कस कया आहिनि ऐं उनजो पाकिस्तान ते ऐं उनजी इकोनॉमीअ ते कहिड़ो फ़ाइदो थींदो, इन हवाले सां हिन सेगमेंट में असां तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदासीं। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, अॼु असां करंट अफेयर मां जेको सेगमेंट शामिलु कयो आहे उहो इहो आहे त फील्ड मार्शल आर्मी चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस आसिम मुनीर साहिबु कल्ह तेहरान पहुता ऐं उन्हनि दौरो कयो जंहिंमें ईरानी सदर सां बि मुलाक़ात थी ऐं ईरानी सुप्रीम लीडर जो जेको ख़ासि मुआविन आहे, जेको उन्हनि खे मशवरो ॾियण वारो आहे मोहसिन, उन्हनि सां बि उन्हनि मुलाक़ात कई आहे ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। वधीक छा अपडेट थी आहे, छा डेवलपमेंट आहे, ईरान अमेरिका जंग हाणे मज़ीद कहिड़े पासे निकिरंदी, इन बारे में असां हाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं हमेशह जीअं असां सां गॾु इन अहम मौज़ू जे मथां तस्वीर शेयर करण लाइ मौजूदु हूंदा आहिनि मुनव्वर हुसैन पवन साहिबु, जिन असांखे टाइम ॾिनो आहे। मुनव्वर पवन साहिबु ख़ुशि आमदीद चऊं था साईं जन। अस्सलाम वालेकुम मुनव्वर साहिबु, वेलकम टू तव्हांखे अवांजी टीम खे ॾिसण वारनि खे सुबुह जो सलाम। वालेकुम अस्सलाम जी। पवन साहिबु ॿुधायो हिन दौरे जे हवाले सां छा चवणु चाहींदो, फील्ड मार्शल जो विज़िट ईरान में ऐं हुन सां गॾोगॾु कहिड़ा पॉइंट्स आहिनि जेके डिस्कस कया विया? मैडम थैंक यू वेरी मच, तमामु इम्पोर्टेंट दौरो हो ऐं पंहिंजी नोयत जो हिकिड़ो अहमियत जो हामिल इन करे दौरो आहे छो त चाइना हिकिड़ो मैसेज पास ऑन कयो जंहिंमें उन्हनि ॿुधायो त 2-3 ॾींहंनि में अमेरिका ग़ालिबन वॾो हमलो कंदो ईरान ते ऐं ईरान बि मैसिव रिटेलिएशन ॾे वेंदो या जंग वरी शुरू थींदी, लिहाज़ा तव्हां सफ़ारतकारी खे शुरू कयो। ॿिए तरफ़ूं प्रेसिडेंट ट्रम्प जे तरफ़ूं स्पेशल रिक्वेस्ट मिली पाकिस्तान के फील्ड मार्शल साहब खे, सो ईरान हू तशरीफ़ वठी आहे। इन खां पहिरियों मोहसिन नकवी साहब दौरो कयो ईरान जो, जंहिंमें तक़रीबन आउं सम्झां थो मुंहिंजी दानिस्त में ॻाल्हियूं कुझु तेज़ थियूं हूंदियूं, तंहिं करे फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर साहब क्लियर ईरान तेहरान दौरो कयो ऐं मोहम्मद बाक़िर गालिबाफ जेको पार्लियामेंट जो स्पीकर आहे ईरानी, उन्हनि सां मुलाक़ात पई थिए। बज़ाहिर जेके स्टेटमेंट्स आहिनि उहे त इहे थी ॿुधाइनि त असां स्टेट ऑफ हॉर्मुज़ खोले सघूं था अगरि MOU में जेके वादा वही थियल आहिनि उहे अमेरिका पूरो करे। इन जो मतिलबु इहो त MOU स्टिल इंटैक्ट आहे। ॿी ॻाल्हि इहा त इहो टियों दौरो हो फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब जो। पहिरें दौरे जे अंदरि उन्हनि स्टेट ऑफ हॉर्मुज़ खोलराए वरितो हो पर अमेरिकन्स ब्लॉकेट खे ख़तमु न कयो
सेकंड टाइम जेको उन जो दौरो हो उन में 60% कामयाबी हासिल कयूं। कुछ ईरानी शराइत आ जिनखे अमेरिकन्स न मञियो ऐं मामलो वरी उते ई बीरियो। सो इहो 30 दौरो आहे ऐं इन में छो त असां ॾिसूं था त इंटरनेशनल ग्लोबल मार्केट में जेके ऑयल प्राइसिस आ वो $94 पर बैरल खां हेठि नथी अचे। इंटरनेशनल मार्केट्स कल्ह खां खुली वयूं आहिनि। सो उनखे लोअर डाउन करण जे लाइ प्रेसिडेंट ट्रम्प इहा एफर्ट विझे थो ऐं जेसि ताईं इकोनॉमिक सैंक्शन्स जी ॻाल्हि आहे त उहे हिन महिल मूंखे इफेक्टिव नज़र नथियूं अचनि, छो त चाइना रशिया रिफ्यूज़ कयो आहे उन्हनि खे तस्लीम करण जे लाइ। बिल्कुलु ठीकु आहे। मनोहर साहब इहो ॿुधाइजो, हिकिड़े पासे फील्ड मार्शल पहुता आहिनि तेहरान, त ॿिए पासे असांखे अमरीकी जेको वज़ीर ख़ज़ाना आहे स्कॉट बेसेंट, उनजो बयानु साम्हूं आयो आहे त हाणे सभिनी मुल्कनि खे अमेरिका या ईरान ॿिन्ही मां कंहिं हिकिड़े खे चूंडणो पवंदो। त अवां हिन स्टेटमेंट खे कीअं था ॾिसो? हिन बारे में पाकिस्तान कीअं मामलात मैनेज कंदो पंहिंजा? स्कॉट बेसेंट जेको वज़ीर ख़ज़ाना आहे इहो हिन महिल फ्रंट ते वॉरियर आहे प्रेसिडेंट ट्रम्प जी तरफ़ां। हिन जो मतिलबु एयर पावर, नेवल ब्लॉकेड, ग्राउंड फोर्सिस सभु फेल थी विया आहिनि त हाणे इकोनॉमिक सैंक्शन ॾे आया आहिनि। पर इहो को फर्स्ट टाइम न आहे ईरान जे लाइ। 40 साल अॻु खां इहे सैंक्शन्स लॻल आहिनि ऐं ईरानी वज़ीर ख़ज़ाना मदनी जेको आहे उन्हनि चयो त असां 2 सालनि जी हिन हवाले सां तयारियूं करियूं वेठा आहियूं। ॿी ॻाल्हि इहा त ईरान जे मथां 40 साल सैंक्शन्स, ईरान जे मथां जंग, उन जे बावजूद ईरान जो जेको कर्ज़ो आहे एज कंपेयर टू इट्स जीडीपी इट इज अबाउट 37.3%, जॾहिं त अमेरिका जो कर्ज़ो जेको आहे 122 खां 126% आहे जीडीपी जो, यानी $40 ट्रिलियन ऐं $4 बिलियन योमिया उन कर्ज़े जे जेको आहे सूद जी मद में, व्याज जी मद में हू पे था कनि, यानी $120 बिलियन महाना तौर ते पे था कनि। 4.5 करोड़ जेके माण्हू आहिनि उहे बेघर आहिनि। 7.5 लख माण्हू अहिड़ा आहिनि जेके जंहिं वटि घर कोन्हे। 4.5 करोड़ अहिड़ा आहिनि जेके ग़िज़ा जी किल्लत आहे। 1.5 करोड़ हुन में ॿार आहिनि। $6 बिलियन योमिया खसारो बजट जो वधंदो थो वञे। सो ईरान इन खां मुतासिर न थींदो। ॿी ॻाल्हि इहा त चाइना इनखे मञण खां इनकार कयो आहे। चाइना सम्झे थो त इहो उन्हनि जे क़वानीन जे ख़िलाफ़ आहे, नंबर 1। नंबर 2 इहो चाइना वटि लिवरेज आहे रेयर अर्थ मिनरल जो, उनमें उनजी मुनाफ़ली आहे। सो चाइना उनजे मथां पाबंदी हणी सघे थो पियो, स्पेशली अमेरिका जे हवाले सां। टियों इहो त कुझु हफ़्तनि में प्रेसिडेंट ज़ी जी मुलाक़ात थींदी प्रेसिडेंट ट्रम्प सां ऐं प्रेसिडेंट ज़ी वॉशिंगटन वठी था वञनि तशरीफ़। सो उन सूरत में उन दौरे खे जे मथां बि तमामु बुरा असरात पवंदा। सो आउं नथो सम्झां त इन सैंक्शन्स खे अमेरिका कंटिन्यू रखी सघंदो ऐं इन्ही करे स्कॉट बेसेंट खां कल इंटरव्यू में पुछूं त तव्हां इहे सैंक्शन्स हया आहिनि ईरान जे ख़िलाफ़? त उन्हनि चयो त इहो असां अञा वार्निंग जारी कई आहे। कंहिं सवाल कयो त पोइ तव्हां ईरान जे चाइना जे मथां सैंक्शन्स छो नथा आणो? त उन्हनि जवाब पे ॾिनो त इन सां ग्लोबल इकोनॉमी डीरेल थी पवंदी। सो मां सम्झां थो फर्स्ट टाइम बि जेके सैंक्शन्स आहिनि चाइनीज़ न मञण जे करे उहे इनफेक्टिव थी विया ऐं दिस टाइम बि इनफेक्टिव आहिनि ऐं जंहिंमें इहो साबित थो थिए त वी आर नॉट लिविंग इन अ यूनिपोलर वर्ल्ड, रादर इट इज़ ऑक्टेगोनल मल्टीपोलर वर्ल्ड। ठीकु आहे मनोहर साहब, असां ॾिसूं पिया बाक़िर कालीबाफ ऐं डोनाल्ड ट्रम्प जे विच में बयाननि जी जंग बि हले पई, ख़ासि कर एक्स ते उन्हनि जूं पोस्टूं वग़ैरह असांजे साम्हूं गुज़रनि पियूं। बाक़िर कालीबाफ स्टेटमेंट जारी कयो त भले ईरान जी फ़ौज केतिरी ई मज़बूत हुजे लेकिन बुख में जेको आहे जॾहिं अवाम बुखियल हुजे त पोइ असां न विड़ी सघंदासीं। इन बारे में तव्हां छा था सम्झो? छा ईरान हाणे सम्झी चुको आहे त हाणे ॾाढियूं ज़्यादा मुश्किलात क्रिएट थी रहियूं आहिनि, हाणे उहो को फ़ैसिलो कंदा हिन स्टेटमेंट खां पोइ? इन जो ॾिसो ॿ मतिलब आहिनि। हिकिड़ो मतिलब त इहो आहे त हू विलिंगनेस था शो कनि त उहे ॻाल्हियूं कनि अमेरिकन सां, पर एट द सेम टाइम जेको उन्हनि जे स्टेट बैंक जेको आहे उन्हनि जी तरफ़ों जेकी फिगर जारी थी आहे उन में $7.3 बिलियन जो इज़ाफ़ो थियो आहे। 1 बिलियन जो हिन हिकिड़े महीने में इज़ाफ़ो उन्हनि वटि थियो आहे। ऐं हिन पाबंदियुनि जे दौरान ईरान जेको तेल विकियो आहे उन में उनजी ख़ासी ख़ातिर उन्हनि रक़म हिन में कमाई आहे। इन खां अलावा दुबई $3 बिलियन शिफ्ट कया आहिनि ऐं ग़ालिबन 2 टन जेको सोन आहे उहो बि कार्गो प्लेन जे ज़रिए ईरान पहुतो आहे। सो मां सम्झां थो एतिरो मसइलो न आहे ऐं जॾहिं उन्हनि जो फाइनेंस मिनिस्टर मदनी चए थो 2 सालनि जी तयारी आहे त इहो हूंदो। पर बाक़िर कालीबाफ छो त हिकिड़ो लिबरल कल्ट खे रिप्रेजेंट थो करे ईरान में, उहो चाहे थो त जंग ठीकु आहे हिकिड़ो इंस्ट्रूमेंट ज़रूर आहे
पर ॻाल्हियुनि सां अगरि मसला हल थियनि था दैट इज़ मोर बेटर। ऐं रुगो ईरान जे लाइ न पूरे ख़िते लाइ बहितर आहे। सो तंहिं करे मां सम्झां थो उनखे उन्हनि जी स्टेटमेंट खे इन पॉज़िटिव अंदाज़ में वठणु खपे। ईरान चाहे थो ॻाल्हियूं थियनि पर उहो ॻाल्हियूं माज़ी वांगुरु न थियनि जंहिंमें एग्रीमेंट थिए उनजे बावजूद 2 सालनि में उनखे डीरेल कयो वञे, वरी एग्रीमेंट थिए ओमान जी सरबराही में, ईरान जे मथां हमलो थी वञे, वरी एग्रीमेंट थिए MOU जी सूरत में ऐं ईरान जे मथां 12 ॾींहं जी जंग मुसलत कई वञे। सो देयरफॉर उन्हनि जी जेकी अप्रोच आहे उहा कॉन्शियस आहे, केयरफुल आहे। ठीकु आहे पवन साहब, इहो ॿुधायो त अगरि एग्रीमेंट नथो थिए, छो त अगरि थिए थो त काफ़ी होप्स आहिनि, काफ़ी उमेद आहे त दुनिया में ग्लोबली जेका इकोनॉमी आहे पाकिस्तान जी बि जेका मईशत आहे उन ते सुठा असर पवंदा, पर जे एग्रीमेंट नथो थिए त पोइ साइड इफेक्ट्स कहिड़ा आहिनि ऐं जेका ख़ौफ़ जहिड़ी सूरत हाल आहे उहा कहिड़ी थींदी? मैडम अवां जी आवाज़ मूंखे न पई अचे, पर जेको आउं सम्झो आहे अवां पुछो था त इन जा असरात ग्लोबल इकोनॉमी ते छा थींदा। जी हाँ, रिसेशन में त आहे ग्लोबल इकोनॉमी डिफरेंट रीजन्स। व्हाई इट इज सो बिकॉज यूरोप जेको आहे उन जी एनर्जी 18% जो दारोमदार स्टेट ऑफ हॉर्मुज़ जे थ्रू आहे, मिडल ईस्टर्न कंट्री जे थ्रू आहे। ऑलरेडी जेको उन्हनि जो एनर्जी जो हिकिड़ो सेक्टर हुयो जेको रशिया मां ईंदो हो उहो यूक्रेन वॉर जे करे बंदि आहे। सो लिहाज़ा उन्हनि जी जेकी डिपेंडेंसी आहे उहा हेविली ऑन अमेरिका आहे ऐं अमेरिका उन्हनि ते टैरिफ माणे थो पियो बिकॉज अमेरिका जो चवण इहो आहे $290 बिलियन जो बजट खसारो आहे, उनखे असां इन ट्रेड खसारे खे पुर कंदासीं बाय इम्पोजिंग टैरिफ ऑन द यूरोपियन गुड्स। ॿिए तरफ़ असां ॾिसूं था त कैनेडा जेको आहे उहो बि पंहिंजी इकोनॉमी खे डाइवर्सिफाई करण थो चाहे ऐं कैनेडियन जेको महाकाने प्राइम मिनिस्टर आहे उन बि इन ॻाल्हि जो इज़हार कयो आहे त असां फर्दर अमेरिकन डोमिनेंस या उन्हनि जो एग्रीमेंट खे तस्लीम न कंदासीं। अहिड़े नमूने सां फार ईस्ट एशिया में जापान एंड साउथ कोरिया 50% तेल जेकी तरसील आहे उहा इन रस्ते खां थिए पई, उहा मुतासिर थी रही आहे। अलबत्ता चाइनीज़ जेकी आहे डिपेंडेंसी उहा शिफ्ट थी थिए ऐं ज़मीनी रस्ते सां उहो रशिया सां पाण खे कनेक्ट था कनि। हाउएवर इहो बहितर आहे त अगरि इहो प्रॉब्लम रिज़ॉल्व थिए, अदरवाइज मिडल ईस्टर्न जेकी इकोनॉमी आहे इट इज़ बेस्ड ऑन ऑयल एंड गैस एक्सपोर्ट। खुद ईरान जी जेकी इकोनॉमी आहे उहा ऑयल एंड गैस जे मथां आहे। सो आउं सम्झां थो त इन जो को बहितर हल निकिरण ॻाल्हियुनि जे ज़रिए वधीक ज़रूरी आहे बनिस्बत जंग जे। ऐं मोर ओवर इहा जंग को अमेरिका ईरान जी जंग नहीं, इहा जंग इज़राइल ऐं ईरान जी हुई, पर इज़राइल वॾी चालाकीअ सां अमेरिका खे अॻिते करे पाण पोइते थी बीठो आहे। ठीकु आहे। कुझु ॾींहं अॻु इज़राइली प्राइम मिनिस्टर इंटरव्यू ॾींदे हिकिड़ी ॻाल्हि कई, हुन चयो त बेरी स्ट्रास हिकिड़ो हिस्टोरियन आहे अमेरिकन, हुन किताब लिखी आहे रोमन वर्सेस इज़राइल। हुन चयो त फर्स्ट टाइम रोमन्स असांखे शिकस्त ॾिनी 35 AD में जॾहिं साइमन बार कोका रिवॉल्ट हुयो ऐं हिन दफ़े असां रोमन खे शिकस्त ॾींदासीं ऐं अॼु जो रोमन जेको आहे उहो अमेरिका आहे। ठीकु आहे पवन साहब, नंढड़ी साई जो वक़्तु थी वियो आहे, साई वठूं था, अवां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो वरी जारी सारी रहंदो, पर ब्रेक खां पोइ वरी नई टॉपिक ते वरी डिस्कस कयूं था। नाज़रीन, नंढड़ी साई वठूं त साई खां पोइ वरी हाज़िर थियो। वेलकम बैक नाज़रीन, भली कार चऊं था अव्हांखे मॉर्निंग विथ आवाज़ में प्रोग्राम जारी सारी आहे। ब्रेक खां पहिरियां असां ॻाल्हि करे रहिया हुआसीं फील्ड मार्शल चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस आसिम मुनीर जे तेहरान जे दौरे जी, जेके कल्ह तेहरान पहुता ऐं असां वटि इहा न्यूज़ पहुती त फील्ड मार्शल सां गॾु वज़ीर दाख़िला घरू वज़ीर मोहसिन नक़वी बि मौजूदु हुयो, जेको इन खां पहिरियां बि सिंगल हैंडली जेको आहे उहो दौरो करे आयो ऐं उते पहुचण खां पोइ जेको ईरान जो घरू वज़ीर आहे इस्कंदर मोमनी उन्हनि इस्तक़बाल कयो फील्ड मार्शल साहब जो, जंहिंखां पोइ वफ़दनि जी सूरत में आसिम मुनीर साहब सां जेके मुलाक़ातूं थियूं, ईरानी सदर सां मुलाक़ात थी, मसूद पज़ेश्कियान सां, देन उन खां पोइ परॾेही वज़ीर अब्बास इराक़ी सां मुलाक़ात थी ऐं ईरानी जेको पार्लियामेंट जो स्पीकर आहे बाक़िर कालिबाफ उन सां मुलाक़ात थियण खां पोइ
इम्पोर्टेंट जेका मुलाक़ात सम्झी वञे थी पई ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनई जो जेको ख़ासि सलाहकार आहे मोहसिन रज़ाई उन्हनि सां बि उन्हनि मुलाक़ात कई बिल्कुलु आहे। ईअं ई आहे, ॾाढी अहम हिकिड़ो दौरो आहे। इन मुलाक़ात जो असल मक़सदु इहो ई आहे त कीअं असां हिन जेको आहे सो जंग खे टारे सघूं था। अमेरिका सां उन्हनि जा कहिड़ा जेके आहिनि उहे जेके पॉइंट्स आहिनि उहे क्लियर कराए सघजनि था। ऐं सभ खां अहम ॻाल्हि त नाइब बर्मस खे कीअं वराए खां खोले सघिजे थो, जंहिंजी वजह सां जेको आहे सॼो दुनियावी जेका इकोनॉमी आहे, पाकिस्तान जी इकोनॉमी आहे, मईशियत आहे, काफ़ी हिननि ते फ़ाइदो थी पवे थो। सो इहो ॾाढो अहम हिकिड़ो दौरो हुयो ऐं हिन में जेको आहे पाकिस्तान हमेशह जीअं पंहिंजो पहिरियों क़दम खणे थो, अॻियां अॻियां आहे। उहो जेतिरो थी सघे त हिन जंग बंदीअ जी सिचुएशन खे न वधीक कजे ऐं थी सघे त जंग ख़तम ई थी वञे, छो त इहो ॾाढो ज़रूरी फ़ैसिलो आहे। हिन हवाले सां ई जेके काविशूं आहिनि कयूं वियूं आहिनि ऐं फील्ड मार्शल जो दौरो जेको ईरान में रहियो, तेहरान में उन्हनि जी मीटिंग रही, हुन में काफ़ी अहिड़ा ॿिया बि मामला जेके संजीदा मामला आहिनि उन्हनि खे डिस्कस कयो वियो। बिल्कुलु ईअं ई आहे। नाज़रीन, हिन ई सिलसिले में असां सां गॾु मौजूदु आहे मुनव्वर अली पंवर साहब। ब्रेक खां पहिरियां जेके अहम तस्वीरूं असां सां शेयर करे रहिया हुआ, थोरो टेक्निकल इशू जी वजह सां हाणे असांखे मुनव्वर साहब अगेन जॉइन करे वरितो आहे। मुनव्वर साहब असांखे भली कार चऊं था हिकु दफ़ो ॿीहर सर। हाणे असां तव्हां खां ॼाणींदासीं, ॿुधाइजो अॼु ईरानी जेके हुकाम आहिनि उहे अॼु ओमान सां राबितो कंदा आबना हुरमुज़ जे हवाले सां। अवी छा पिया सम्झो, ओमान जो कीअं किरदारु आहे हिन सॼी सिचुएशन में आबना हुरमुज़ सां? छा उन्हनि का प्लानिंग ॿिन्ही मुल्कनि जी का तय थियल आहे हिन जी बंदिश जे हवाले सां, या ओमान पंहिंजो अलॻि स्टेटमेंट खणी थो हले? न, ओमान मां सम्झा थो वॾो पॉज़िटिव रहियो आहे हिन पूरी जंग में। पहिरियों उन्हनि मीडिएशन जो किरदारु अदा कयो ऐं ओमानी फॉरेन मिनिस्टर जो चवणु हुयो त न्यूक्लियर डील तक़रीबन थी वई अमेरिका ईरान जे विच में, पर इवन देन अमेरिकन अटैक कयो इज़राइल सां मिली। इहो हो 28 फ़ैब 2026। इन करे प्रेसिडेंट ट्रम्प खे ग्रीवेंसिस बि हुया। उन्हनि ग्रीवेंसिस जे करे जॾहिं ओमान ईरान जी टॉक्स हलनि पियूं त प्रेसिडेंट ट्रम्प धमकी ॾिनी ओमान खे बॉम्ब करण जी। सेकेंड टाइम जॾहिं अमेरिकन्स खे एतमाद में वठण खां पोइ ओमान वरी ॻाल्हियूं कयूं ईरान सां, तॾहिं प्रेसिडेंट ट्रम्प अगेन न्यूक्लियर बॉम्ब हणण जी जेको आहे उहा धमकी ॾिनी ओमान खे। सो ओमान हिन महिल कोशिश करे रहियो आहे त स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खुले ऐं तक़रीबन ईरान ऐं ओमान जे विच में ॻाल्हियूं तय आहिनि त कहिड़ा रूट हूंदा, टियों रूट कीअं जनम ॾींदो, काॾों जहाज़ ईंदा, काॾों वेंदा, केतिरो टोल वसूल थींदो न थींदो, ये मामला तक़रीबन तय थियल आहिनि। पर उहो अमेरिकन्स धमकियुनि जे करे ओमान फ़िलहाल ख़ामोश लॻो वेठो आहे। ठीकु आहे मुनव्वर साहब, असां जेकॾहिं तसवर कयूं त हे जंग बंदी न थींदी ऐं जेको जंग बंदीअ में लास्ट टाइम 60 ॾींहंनि जी वाद थी, वरी असां इहा एक्सपेक्ट था कयूं मिसाल जे तौर ते त इन में इहा वाद थींदी रहे ऐं अमेरिका जेको आहे ईरान जे मथां इहे सेक्शन्स लॻाए छॾे, पाबंदियूं वग़ैरह, उन में पाकिस्तान खे अवां किथे था ॾिसो? असां त यानी वॾा पॉज़िटिव हुयासीं त पाकिस्तान अॻिभराई कई आहे, जंग रोकराईंदो, पोइ असांखे ईरान मां तेल वठण जी बि इजाज़त मिली वेंदी ऐं पाकिस्तान में थोरो महांगाई बि घटि थींदी। वरी पाक ईरान पाइप लाइन बि, गैस लाइन बि जेका आहे असां वटि अञा बि पेंडिंग आहे। त तव्हां कीअं था ॾिसो सॼो पाकिस्तान जो कीअं स्टेटमेंट हणंदो हिन हवाले सां? वो डेफिनेटली पाकिस्तान मुतासिर थींदो, पर एतिरो न थींदो मुतासिर, बिकॉज उहे जेके माशी पाबंदियूं आहिनि उहे त तक़रीबन डीरेल थी चुकियूं आहिनि। असांखे इहो सम्झणु घुरिजे त यक कुतबी दुनिया में हिन महिल असां नथा रहूं। कई डोमेन्स जे अंदरि जेके इंटरनेशनल पॉलिटिक्स जा आहिनि अमेरिका डिक्लाइन करे चुको आहे। बिलफर्ज़ तक़रीबन 65 टेक्नोलॉजीज़ आहिनि, आउट ऑफ 65 58 59 में चाइना लीड थो करे। स्पेस जे अंदरि हिन महिल बीदू सिस्टम 500 सैटेलाइट्स ते आहे ऐं जेको जीपीएस सिस्टम आहे अमेरिका जो उहो 24 खां 25 सैटेलाइट्स ते आहे, जेको 2030 में रिटायर थी वेंदो। अहिड़े नमूने सां इंफॉर्मेशन आहे त चाइनीज़ ड्यू पैटर्न्स 2 मिलियन आहिनि हिन साल, जॾहिं त अमेरिका जी 0.5 मिलियन टोटल आहिनि। अहिड़े नमूने सां जीडीपी ऐं इकोनॉमी ॾिसो त हिन महिल अमेरिका जो जेको ट्रेड खसारो आहे वो पोएं साल $1 ट्रिलियन रहियो आहे। चाइना $1.2 ट्रिलियन जो ट्रेड सरप्लस कयो आहे। अहिड़े नमूने सां सॉफ्ट पावर ॾिसो सियासी तौर ते त हर मुल्क हिन महिल चाइना जो जेको अल्टरनेटिव बैंकिंग सिस्टम आहे जेको स्विफ्ट खे रिप्लेस थो करे उनखे थो ज्वाइन करे। सो आउं सम्झां थो त जेतिरो सैंक्शन्स ऐं डॉलर खे वेपनाइज़ कंदो अमेरिका, ओतिरो ई डी डॉलराइजेशन जे प्रोसेस जे मुमालिक वेंदा एंड दैट इज़ द रीज़न
the North Korea, Russia, even India, even Iran, and some of the African countries, उहे alternative currencies दे बनी रहे हैं. So is the case with the Pakistan. जॾहिं पाकिस्तान अमेरिका के हर टाइम रेस्क्यू थो करे since 1971. We rescued America जॾहिं असां ब्रिज कयोसीं चाइना ऐं अमेरिका जे विच में. We rescued America in 1979 when Soviet Union intervened into Afghanistan. ऐं अमेरिका जी जंग असां विड़ीसीं अफगानिस्तान में. अॼु अमेरिका यूक्रेन में खटी थी गारे. अगर एतिरो अमेरिका में आहे त यूक्रेन में फतह हासिल करे ॾेखारे जेको असां फतह वठी ॾिनीसीं अफगानिस्तान में. Then again after 9/11 we rescued America. ऐं 1990s में सोमालिया में उते अमेरिकन्स के इनसर्कल कयो सोमालियंस. पाकिस्तानी फौजी विया, 24 कुर्बानियूं पाकिस्तानी फौजियुनि ॾिनी ऐं अमेरिकन्स के रेस्क्यू कयो. And this time again 12 ॾींहं जी जंग में we rescued America from the Iran war. And last time again असां रेस्क्यू करे रहिया आहियूं. Even then अगर अमेरिकन्स ये पाबंदियूं पाकिस्तान ते मणींदो त इहो अफ़सोसनाक हूंदो ऐं मां सम्झां थो पोइ पब्लिक प्रेशर वधंदो त असांखे अल्टरनेटिव ऑप्शंस ते वञणु खपे. बिल्कुलु ठीकु आहे. मुनव्वर साहिबु इहो ॿुधाइजो सोशल मीडिया ते न थोरो ईअं आम जनरली ॻाल्हि ॿोल हलंदी आहे त मां तव्हांजो पर्सपेक्टिव हिन जे मथां ॼाणींदुमि. फील्ड मार्शल साहिबु तक़रीबन 3 दफ़ा तहरान थी आया आहिनि, ईरान खां थी आया आहिनि. त इहो नज़र छो नथो अचे त हिकिड़ो को ॿियो विज़िट अमेरिका जो थी वञे, या जीअं हाणे अव्हां ॿुधायो त प्रेसिडेंट ज़ी बि हाणे चाइना वेंदो त को पाकिस्तान सां गॾु कोलेशन करे ॿई कंट्रीज़ वञनि ऐं अमेरिका सां वेही करे सभु सेटल डाउन कनि. त असांजो अमेरिका तरफ़ मूवमेंट का नथी थिए, इन जो छा रीज़न्स थी था सघनि? तव्हांजो छा पर्सपेक्टिव आहे? न, मां सम्झां थो जेको अमेरिकन प्रेसिडेंट आहे, चाइनीज़ जेकी अथॉरिटीज़ आहिनि ऐं प्लस ईरानियन लीडरशिप, उहे पाकिस्तानी लीडरशिप चाहे उहा पॉलिटिकल आहे, मिलिट्री आहे, उन्हनि सां इन टच आहिनि. ऐं मां सम्झां थो त इहे कंसिस्टेंटली जेके ॻाल्हियूं आहिनि उहे थियनि थियूं पियूं. पेंटागन ऐं GHQ जे विच में बि, JD वैंस साहब ऐं फील्ड मार्शल साहब जे विच में बि, मार्को रूबियो ऐं सागदार साहब जे विच में बि, मे बी प्रेसिडेंट ट्रंप ऐं शहबाज शरीफ साहब जे विच में बि. सो ये इन टच आहिनि ऐं इन में पॉसिबिलिटी आहे त फील्ड मार्शल साहब बि विज़िट पे कनि अमेरिका जो. पर छो त हिन महिल सूरत हाल हिन ख़िते में बि कशीदा आहे. हिकिड़े पासे तुर्की ऐं इज़राइल जो मसइलो थो हले, ॿिए पासे यमन ऐं सऊदी अरब जो मसइलो थो हले, टे पासे जेको आहे इंडिया नखील सेक्टर जे अंदरि तव्हां ॾिठो त 2 ड्रोन्स असां शॉट डाउन कया आहिनि इंडिया जा. अहिड़े नमूने सां टेंशन बि आहे. सो फील्ड मार्शल साहब शायदि हुनजे करे हिते मौजूदु आहिनि, पर जेको आहे कम्युनिकेशन जारी आहे ऐं उन्हनि जी रिक्वेस्ट ते फील्ड मार्शल साहब अगेन मीडिएशन जो किरदार अदा करे. ठीक आहे पवार साहब, थैंक यू सो मच. वॾी महिरबानी अव्हां इन ख़ासि अहम टॉपिक ते अॼु तव्हां असांखे जॉइन कयो ऐं पंहिंजो जेके मौक़ो आहे उहो तव्हां ॾिनो. थैंक यू सो मच. महिरबानी अव्हांजी टाइम जी. नाज़रीन, मुनव्वर पवार साहब इलाही बहितरीन अंदाज़ में पंहिंजा वीचार असां सां गॾु वंडी रहिया हुया. ख़ूबसूरत तज़ियो उन्हनि तव्हांजे साम्हूं पेश कयो. प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखंदासीं. हिते न्यूज़ ब्रेक शामिल कयूं था. जेसिताईं तव्हां न्यूज़ ब्रेक ॿुधो, असीं बि कुझु साई वठूं, साईअ खां पोइ रखूं था. वेलकम बैक नाज़रीन. भली कार चऊं था अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर मॉर्निंग विथ आवाज़ में. प्रोग्राम शुरू आहे, जारी हो सारी आहे. न्यूज़ ब्रेक खां पोइ असां हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थी चुका आहियूं. बाक़ इलाही ज़्यादा मसरूफ़ हुई त इन करे असां चलो तेसिताईं तव्हां सां पाण. बिल्कुलु, न्यूज़ ब्रेक खां पोइ ज़ाहिर आहे प्रोग्राम जारी हो सारी आहे. ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त की हर सेगमेंट में असां को न को अहम ॻाल्हि हिकिड़ी इंफॉर्मेशन अव्हां सां शेयर कंदा आहियूं. हींअर बि हिकिड़ी काफ़ी अहिड़े ऐं बहितरीन शख़्सियत खे यादि कंदासीं जिन जो वॾो किरदारु आहे अवाम जे हक़नि ते आवाज़ उथारण जो. न सिर्फ़ु किरदारु पर उहे पाण अदब में बि उन्हनि जो वॾो नालो आहे ऐं जालिब हबीब हिकु वॾो नालो. ऐं उन्हनि जी शाइरी ऐं उन जे जेको ख़ानदान जो जेको इम्पैक्ट आहे उहो छा आहे हुन ते ॻाल्हाईंदासीं. पाण जिन शाइरी कई त उन जी शाइरियुनि में हिकिड़ी तमामु अहम जेका ॻाल्हि ॾाढे ॾुखियनि ॻाल्हियुनि खे आम लफ़्ज़नि में बयानु करे छॾींदा हुआ. अवामी पसंदि, अवामी शाइरी उन्हनि खे
अवामी शाइर चयो वेंदो हो ऐं उन्हनि जी शाइरियुनि में जेको आहे अवाम खां इंसाफ़ ऐं जमहूरी हक़नि जे हवाले ते उन्हनि ॾाढो जेको आहे सो हिकिड़ो ज़ोर ॾिनो ऐं उन्हनि जी शाइरीअ में मामला उन्हनि हल कया ऐं ज़ाहिर आहे जेके बि जॾहिं बि जमहूरियत जी ॻाल्हि कजे थी जॾहिं बि इनकलाबी शाइरनि जी ॻाल्हि कजे थी त ग़ालिब हबीब जो नालो अॻियां अॻियां हूंदो आहे ऐं जॾहिं वरी ॾिसूं था त अहिड़ो शख़्स जिन पंहिंजी समूरी ज़िंदगी ऐं उन्हनि जेको बि लिखियो उन सिर्फ़ु इंसानी हक़नि जे लाइ लिखियो इंसाफ़ जे लाइ आवाज़ उथारी ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ हबीब जालिब उन्हनि जे जेको आहे जेका बि शाइरी हुई जॾहिं बि उन्हनि इन हवाले सां शाइरी कई त उहो ॾिसो वेंदो आहे त पोइ उनजो आउटकम छा आहे उन पाण पंहिंजी समूरी ज़िंदगी इन जेको आहे सो हक़ ऐं सच जी राह में लिखियो ऐं इंसान सां हमदर्दी उन्हनि ज़ाहिर कई पर हींअर ॾिसूं था त उन्हनि जो ख़ानदान उन्हनि जा वारिस ऐं उनजी फैमिली छा उनजी केरु सार संभाल लहे थो छा उन्हनि जेको पंहिंजी सॼी समूरी ज़िंदगी उन्हनि जेका पाकिस्तान जे हक़नि में आवाम जे हक़नि जे लाइ ॻाल्हायो त छा अॼु उनजी जेका ख़ानदान आहे उनजो जेकी न्याणी आहे उनजो जेको फैमिली आहे छा उनजी सार संभाल सही लही वञे थी असांजा जेके हीरोज़ आहिनि जिन एतिरो कंट्रीब्यूशन ॾिनो आहे सोसाइटी में त उन्हनि जी वफ़ात खां पोइ असां जेका समूरी हीअ जेका स्टेट आहे जेका गवर्नमेंट आहे उनजे हवाले सां छा था कयूं उन्हनि माण्हुनि जी सार संभाल कीअं था रहूं इन टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं जेको तमामु अहम आहे हक़ीक़त आहे फैक्ट्स आहिनि ऐं उन्हनि खे असां मोलियूं था पिया बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन हबीब जालिब साहब उनजी अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंजे बारे में असां अॼु ज़िक्र करे रहिया आहियूं हिकिड़ी इनकलाबी शख़्सियत हुई इनकलाबी शाइर हुया पाकिस्तान खे उन्हनि इलाही ज़्यादा सुठे अंदाज़ में डिलीवर कयो ऐं पंहिंजी शाइरीअ में मुज़ाहिमत कंदे हुननि उन वक़्त जी आमरीअत खे आमरी हुकूमतनि खे ललकारियो जेको इलाही ज़्यादा मुश्किल दौर हूंदो हुयो जॾहिं असां 90s जे दौर जी ॻाल्हि कयूं त इलाही घटि शाइर ऐं इलाही घटि असांखे समाजी वर्कर नज़र पिया आया जेके डिक्टेटरनि खे लड़काईंदा हुया जेके मार्शल लॉ जे दौर में बि हक़ ऐं सच जो आवाज़ु बुलंद करण खां मुड़ंदा न हुया ऐं असां ॾिठोसीं हबीब जालिब साहब जेको आहे पंहिंजी रेवोल्यूशनरी शाइरी सां इनकलाबी शाइरीअ सां हिकिड़ो इनकलाब बर्पा कयो माण्हुनि जे अंदरि अहिड़ो तहरुक पैदा कयो अहिड़ी तहरीक हिकिड़ी ॾिनी त सभई माण्हू हुननि जी शाइरी ॿुधी करे उन आमरीअत जे ख़िलाफ़ जंग करण जे लाइ तयारु थी विया ऐं रोडनि ते निकिरी आया ऐं पोइ हिकिड़ी पाकिस्तान जे अंदरि जमहूरियत जो जेको सिलसिलो शुरू थियो जमहूरियत जे लाइ उन्हनि जूं क़ुर्बानियूं आहिनि यकीनन हबीब जालिब साहब जो इंतकाल 1993 में थी चुको आहे अॼु असां उन्हनि खे ट्रिब्यूट बि पेश करे रहिया आहियूं लेकिन बुनियादी तौर ते जेको अॼु मसइलो डिस्कस करे रहिया आहियूं उहो इहो आहे त पंजाब में लाहौर जे इलाइक़े में हुनजी न्याणी रहे थी पई जंहिंजो नालो आहे ताहिरा हबीब जालिब ताहिरा हबीब जेका आहे इलाही बहितरीन वर्किंग वुमेन आहे ऐं उन्हनि जे इंतकाल खां पोइ जॾहिं हबीब जालिब साहब जो इंतकाल थियो त ओॾी महिल मैट्रिक क्लास में हुई उन खां पोइ ताहिरा हबीब पंहिंजो गुज़र सफ़र करण जे लाइ कंहिंखे मिंत एलाज़ न कया बल्कि हुननि पाण वर्किंग वुमेन जे तौर ते साम्हूं आई ऐं हुननि बाक़ाइदा उबर इन ड्राइव गाॾी हलाए करे पंहिंजो गुज़र सफ़र कयो पंहिंजी फैमिली खे असल ॻाल्हि इहा आहे त कंहिंजे अॻियां हथ जेको आहे सो कंहिंजे अॻियां का मदद घुरण ऐं दरी टंगण जेके असां सिंधीअ में चवंदा आहियूं उन खां वधीक उन्हनि इन ॻाल्हि खे तरजीह ॾिनी त उन पाण पंहिंजो जेको आहे सो मदद पाण कनि अहिड़ियूं औरतूं अहिड़ियूं बुर्दबार औरतूं असांजे माशरे में जेके आहिनि उहे तमामु घटि आहिनि पर असल सवाल इहो आहे त जॾहिं उन्हनि खे स्टेट जी ज़रूरत पवे थी उन्हनि माण्हुनि जी ज़रूरत पवे थी जिन जे करे उन्हनि जो ख़ानदान ऐं उनजे जेके वालिद साहब आहिनि उन्हनि जो हिकिड़ो नालो आहे त इते असांजी सोसाइटी किथे आहे इते असांजा उहे जेके गवर्नमेंट आहे उते असांजा उहे इदारा जेके आहिनि उहे किथे आहिनि उहे कहिड़े नमूने जेको आहे इन हवाले सां कमु कनि था पिया छो त हिकिड़ो आम सवाल जेको हबीब जालिब जी शाइरियुनि में असांखे अक्सर नज़र ईंदो आहे उहो इहो त हुन चयो त छा आम इंसान खे इज़त इंसाफ़ ऐं जमहूरी हक़ हासिलु आहे या न जेसिताईं इहो सवाल माशरे में रहंदो हबीब जालिब जी शाइरी जेका आहे उहा ज़िंदा रहंदी ऐं उनजी शाइरीअ जो अहम जेको सभ खां वॾी ॻाल्हि इहा हूंदी हुई त उहे कीअं आम लफ़्ज़नि में जेको आहे इन्हनि ॻाल्हियुनि खे बयानु कंदा हुआ इंसानी मसइलनि इंसान जे हक़नि खे ऐं उन जा जेके मसइला हुया उन ते ॻाल्हाईंदा हुआ इंसान सां गॾो गॾु अॼुकल्ह इहो दौरु आहे त इन हमदर्दीअ जो जेको आहे सो दौरु आहे कोन इंसान तव्हांखे अचे कोन थो पर
जेको आहे जालिब साहब जी शाइरी उन दौर में बि इन हवाले सां ई हुई। ऐं हींअर ज़ाहिर आहे ताहिरा हबीब जंहिं तरीक़े सां पंहिंजे वालिद साहब जी जेका उहा बुर्दबारी आहे, जेका उहा मां सम्झंदसि डिग्निटी आहे, उनखे रखियूं वेठी आहे, उन हवाले सां उहा कमु करे थी। काफ़ी मां चाहींदसि त जेको आहे सो उन्हनि जी जेका शख़्सियत आहे उहा काफ़ी असांजे न्याणियुनि ताईं पहुचे, त कीअं उहे मुश्किल वक़्त में हालात ऐं जेको असां डिस्कस करे रहिया आहियूं नाज़रीन, तव्हां ताईं असां बुनियादी तौर ते हिन सेगमेंट में हिकिड़ो मसइलो तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं, जेको असांजी उन पाकिस्तान जी मुल्क जी न्याणीअ सां थियो आहे, जेको पंजाब हुकूमत पारां रवैयो अख़्तियार कयो वियो आहे। असां चाहियोसीं त इहो मसइलो तव्हांजे साम्हूं ॿुधायूं, ताकी तव्हांखे ॿुधायूं त जेके असांजा क़ौमी हीरोज़ आहिनि, जंहिंखे असां आइडियलाइज़ कंदा आहियूं, जिन खां असां इंस्पायर थींदा आहियूं, तव्हां ॾिसो हुन जी औलादनि सां छा कयो थो वञे। त ताहिरा हबीब जेको आहे पंहिंजो गुज़र सफ़र करण जे लाइ, जॾहिं हाणे ईरान अमेरिका जंग वग़ैरह थी त पेट्रोल क्राइसिस इलाही ज़्यादा वधी विया। तव्हां बि ॾिठो हर माण्हू आम माण्हू हुन मां सफ़र करे थो पियो, त हुननि कुझु वक़्त जे लाइ पंहिंजी गाॾी जेको आहे उहो बंदि करे इन ड्राइव उबर वग़ैरह में उन्हनि खे का ख़ासि जेको आहे बचत न पई थिए। ऐं उन खां पोइ जेको आहे हुननि हिकिड़ो ठियो लॻायो, रेड़ी जो ठियो लॻाए करे हुननि पंहिंजो गुज़र सफ़र करणु शुरू कयो। त सवाल इहो आहे न, पंजाब हुकूमत जेका आहे उन्हनि सां केतिरो साथ ॾिए थी, जॾहिं असांजो लाहौर सां वास्तो रखंदड़ हिकिड़ो वॾो नालो, हिकिड़ो वॾो शख़्स, हिकिड़ो वॾो शाइर, जिन पंहिंजो अदब में उनजो वॾो नालो आहे, उन पंहिंजे पाण खे कॉन्ट्रीब्यूट कयो, त हाणे उनजो घराणो, उनजी न्याणी छो ईअं एॾनि मुश्किलातुनि खे फेस करे थी। जिते असां विमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कयूं था, असां पंहिंजनि ग़रीबनि जे हक़नि जी ॻाल्हि कयूं था, पंजाब गवर्नमेंट खे घुरिजे त ताहिरा हबीब जे कंहिं हर क़िस्म जी मदद कनि, छो त उहो हिकिड़ो वॾो असासो आहे। हेॾा वॾा शाइर जेके पंहिंजे पाण खे उन्हनि कंट्रीब्यूट कयो, उन्हनि जे लिखड़नि में लिखियो वञे थो त जमहूरियत हक़ जेको आहे, जमहूरी हक़ जेको आहे इंसान खे कॾहिं हासिलु थींदो, आम इंसान खे जेके पंहिंजा बेसिक नीड्स आहिनि उहे कॾहिं पूरी थींदियूं, जॾहिं उन जी समूरी ज़िंदगी अहिड़ी शाइरी कंदे गुज़री वई। अॼोके दौर में बि जॾहिं ज़ुल्म जे ख़िलाफ़ु कुझु ॻाल्हाइजे थो, त हबीब जालिब जी शाइरी जेका आहे उहा असांजे जेको आहे सो काफ़ी मदद करे थी। असां उन्हनि जी शाइरी, उन जे शेरनि खे इस्तेमालु कयूं था, त अॼोके दौर में वरी उन्हनि जी धीउ जेका आहे उहा ईअं मतिलबु मुस्तहिक मां सम्झंदसि, ऐं एॾी मुश्किल वक़्त खे जेको उहा अकेली फेस करे थी पई, त उन न्याणीअ जी मदद जे लाइ पंजाब गवर्नमेंट जेको आहे उहा कहिड़ा प्लानिंग करे थी, कहिड़ा इक़दामात आहिनि उन्हनि जा, कहिड़े नमूने उनजी मदद करे थी। ऐं हिन में मां जेके सुठो ज़रूरु चवणु चाहींदसि, जेका हबीब जालिब साहब जी शाइरी आहे, हुन में ॾाढो बहितरीनु नमूने उन पंहिंजी जेका सचाई ऐं मां सम्झंदसि मासूमियत ऐं आम इंसान जे जेको आहे सो हक़ जे लाइ जेको उन्हनि लिखियो आहे, उहो इहो आहे त दीप जिसके महलात में जले। ॾाढो बहितरीनु हिननि जी शाइरी आहे। दीप जिसके महलात में जले, चंद लोगों की खुशियों के लिए को लेकर चले, चंद लोगों की खुशियों को लेकर चले, वो जो साए में हर मसलहत के पले, ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को मैं नहीं मानता, मैं नहीं जानता। तो ये उन्हनि जेको आहे सो पंहिंजी शाइरीअ जे ज़रिए अहिड़ा लफ़्ज़ लिखिया आहिनि। उन्हनि अॻियां लिखियो त मैं भी ख़ाइफ नहीं तख्तेदार से, मैं भी मंसूर हूँ कह दो अग़यार से, क्यों डराते हो जिंदान की दीवार से, जुल्म की बात को जहल की रात को मैं नहीं मानता, मैं नहीं जानता। जेको डिस्कस असां मसइलो तव्हां ताईं पहुचाए रहिया हुआसीं, त ताहिरा हबीब जॾहिं इहो ठियो लॻायो, रेड़ो लॻायो पंहिंजो गुज़र सफ़र करण जे लाइ, हो पंहिंजे घरां दाल चांवर ठाहे करे खणी वई ऐं हुननि उतां जे ग़रीबनि जे लाइ मामूली क़ीमत में उहो जेको आहे विकिणो करणु शुरू कयो। त उन खां पोइ पंजाब गवर्नमेंट जो हिकिड़ो इदारो आहे, पाकिस्तान पंजाब इन्फोर्समेंट एंड रेगुलेट अथॉरिटी पेरा, कुझु कलाक गुज़रण खां पोइ उन जा कुझु उन्हनि जा अहलकार आया ऐं उन्हनि ताहिरा हबीब खे ब्लैकमेल करणु शुरू कयो त तव्हां जो ठियो लॻायो आहे, सुभाणे खां इहो ठियो असांखे हिते नज़र न अचे। अच्छा। ऐं उन खां पोइ उन्हनि खे धमकी ॾिनी ऐं उन्हनि चयो त तव्हां थींदा केरु आहियो हिते इहो ठियो लॻाइण वारा, ऐं जेकॾहिं तव्हां इहो ठियो लॻायो आहे इन ठिये में, इन रेड़े में मरियम नवाज़ जी तस्वीर छो कान्हे? जेकॾहिं तव्हांखे इहो ठियो लॻाइणो आहे त तव्हांखे हिते पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जी तस्वीर लॻाइणी पवंदी, जेकॾहिं तव्हां नथा लॻायो। ऐं उन खां पोइ बि
उन्हनि कुझु माण्हू मोकिलिया जेके ताहिरा हबीब सां इहा बार्गेनिंग था कनि त तव्हां इन जॻह ते पंहिंजी रेड़ी तॾहिं लॻाए सघो था जॾहिं असांखे तव्हां हफ़्तावार 5000 रुपीज़ जा पेमेंट कंदो। ॾिसो हाणे मदद करण त परे जी ॻाल्हि पंजाब गवर्नमेंट, पर ॾिसो त इन हवाले सां का अगरि न्याणी पंहिंजे मुश्किल वक़्त में पाण कुझु करणु चाहे थी त वरी हुनजे रस्ते में रुकावट कीअं पैदा कई वञे। सो हिते उहा विमेन एम्पावरमेंट किथे आहे? हिते उहो औरतुनि जे हक़नि जे लाइ जॾहिं ज़ाहिर कजे थी उहे आवाज़ूं, उहे जॾहिं असां जलसनि में ॿुधूं था, तकरीरनि में जेके लफ़्ज़ जेके वादा ॿुधूं था, हिते उहे वादा किथे आहिनि, पूरा थींदे नज़र कोन था अचनि पिया। वरी उन खां पोइ आख़िर नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त वरी ॿिया माण्हू आया, उन जो तव्हां हफ़्ते में 5000 छॾियो, तव्हां रोज़ाना असांखे 1000 रुपयो ॾेई छॾियो, असां तव्हांजी रेडी हिते ई लॻाईंदासीं, कंहिंखे मजाल ई न आहे जो तव्हां हिते हथु लॻाए। हाणे सूरत हाल इहा आहे त इन में उहा पैरा फोर्स बि इंक्लूड आहे जेका उन्हनि खां रिश्वत बि घुरे, भतो बि घुरे। वरी जेका हुते पंजाब लाहौर जी म्यूनसिपल कॉर्पोरेशन आहे उन्हनि जा बि कारींदा हुते शामिल आहिनि। देन उन खां पोइ उन्हनि पंहिंजी हिकिड़ी वीडियो बयान जारी कयो। वीडियो बयान उन्हनि ॿुधायो त हे जेका पंजाब हुकूमत आहे इहा मूंसां छा करे रही आहे। हिननि जा माण्हू ॾिसो मूंखे हिन तरीक़े सां ब्लैकमेल करे रहिया आहिनि। पंजाब में न असां वटि इहा खोड़ सारा मामला अहिड़ा साम्हूं आया आहिनि, ख़ासि करे इहे जेके नंढड़ा नंढड़ा रेड़ा लॻाईंदा आहिनि माण्हू जेको आहे पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहिनि। हाणे उन्हनि सां तस्वीर लॻाइण जे लाइ बि जेका पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ आहे उनजी पिक्चर लॻाइण जे लाइ हर रेड़े वारे खां 3000 रुपया वरिता वेंदा आहिनि। त असां तव्हांखे हिकिड़ो बोर्ड ॻाल्हि आहे त जॾहिं तस्वीर ऐं जॾहिं आवाम सां जी दिलि में तव्हां मोहबत जी हिकिड़ी डिमांड कयो था त उहा मोहबत ज़ोर ज़बरदस्तीअ सां कोन ईंदी आहे। उन्हनि जे हमदर्दी, उन्हनि जे मुश्किल वक़्तनि में जॾहिं साथ ॾिबो आहे त आवाम ऑटोमेटिकली तव्हांजी तस्वीर बि लॻाईंदी। त बहरहाल इहे वॾा मसइला आहिनि, इन्हनि मसइलनि ते अञा वधीक ॻाल्हाइबो ऐं जेको आहे ताहिरा हबीब जी जेका बि ज़िंदगी आहे उहा कीअं आहे, कीअं उहा मुश्किलात खे फ़ेस ॾेई रही आहे। ब्रेक खां पोइ ताहिरा हबीब पाण बि असांखे जॉइन कंदियूं, उन्हनि सां पाण बि डिस्कस कंदासीं त उहे कीअं पंहिंजनि मसइलनि खे ॾिसनि थियूं पियूं। पर नंढड़ी साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था इन अहम नुक़्ते ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, भली कार चऊं था हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे मॉर्निंग विथ आवाज़ में प्रोग्राम हलंदड़ आहे बहितरीन अंदाज़ में। हींअर असांखे ब्रेक खां पोइ जॉइन कयो आहे ताहिरा हबीब जालिब, जंहिंजो असां ज़िक्र करे रहियो आहियासीं। हबीब जालिब साहब जूं धीउ आहिनि, उन्हनि जी साहबज़ादी आहिनि। ताहिरा साहिबा, आपको खुश आमदीद कहते हैं अपने प्रोग्राम में, बहुत शुक्रिया आपने टाइम दिया। वालेकुम अस्सलाम और अस्सलाम वालेकुम पाकिस्तान। वालेकुम आपका कि आप मेरी आवाज़ बने, आवाज़ टीवी के तवस्सुत से, और मुझे मौका दिया कि मैं अपनी बात को आगे रखूं और मेरा पैगाम जो है वो आपके जरिए पहुंचे। जी ताहिरा साहिबा, ये बताइए कि आप जो है इस वक्त, जैसे हमने पहले भी जिक्र किया कि बहुत एक मुश्किल वक्त का आप सामना कर रही हैं, थोड़ा हमें बताइए हमारे नाजरीन को कि इस वक्त मौजूदा सूरत हाल क्या है और जो है आपकी डिमांड या आपके कोई गिले शिकवे जो हमारी तरफ है, अवाम की तरफ, हुकूमत की तरफ, उसके हवाले से प्लीज बताइए। देखें, मेरा अवाम से कोई भी गिला शिकवा नहीं, क्योंकि मैं खुद अवाम में से हूँ जी, और मैं सलाम पेश करती हूँ इस अवाम को कि जो इतने बुरे हालात में भी अपना रोजगार जो है वो हलाल कमाने की कोशिश कर रहे हैं। मैं उन्हीं लोगों में से हूँ कि इस 26-27 करोड़ आवाम की 99% जो फतेह गुर्बत के लकीर से भी नीचे रह रहे हैं, मैं इनके साथ हूँ और इन्हीं में से हूँ। तो मेरा आवाम से कोई गिला शिकवा नहीं और हुकाम से तो बिल्कुल भी नहीं। हाँ, उनको तजावीज़ है मेरी वो मुझे पेशकश करते हैं, मुझे कुछ नहीं चाहिए, मुझे आपसे कुछ नहीं चाहिए सिवाय इसके कि अभी जो मामला चल रहे हैं वो सिर्फ एक घर की कहानी नहीं है। मैं अगर उनकी तरफ से एक सामने आती हूँ और बात रखती हूँ और चीज़ें देखती हूँ कि मैं हबीब जालिब की बेटी होते हुए आप मुझे जो है वो फैसिलिटेट करने की कोशिश कर रहे हैं और सारी चीज़ें जो है मेरे आगे
आप रखते हैं, ऑप्शंस रख रहे हैं, तो मुझे इन ऑप्शंस को अवेल नहीं करना, मुझे नहीं चाहिए आपकी। मैं भी उन्हीं आपकी उसी रिजेक्शन और लापरवाही का सामना करते हुए आ रही हूँ। अब अगर मैंने इसकी 4 महीने वेट करने के बाद बात उठाई है कि ये सारी चीजें मेरे साथ हुई हैं, तो अब कानून और अब ब्यूरोक्रेसी और अब ये सारी चीजें हरकत में आती हैं। और कल रात को भी पीरा की जानिब से जो है वो एक वजाहती बयान सामने आया है कि जी मैं शायद हम में से कोई भी उनके पास नहीं गया और ऐसी कोई बात नहीं है। तो मेरी बात हाँ, ऐसा सिर्फ झूठ पे ये सारी चीजें जो है वो मबनी है, झूठ का पलंदा। अगर आप आज तक पीरा की हिस्ट्री में 2 साल में 2.5 साल में जब से ये बनी है फोर्स, आप आज तक देख लें कि आज तक कभी पीरा ने वजाहती बयान जारी नहीं किया। जी हाँ, साल में कुछ काला है, उनकी तरफ से वजाहती बयान जारी किया गया। तो मैंने हमेशा आज शुरू से लेके मेरे पहले लाइव से लेके अब तक मैंने यही कहा है कि हुकूमती निज़ाम में तरमीम होनी जरूरी है। आपकी जो चीजें हैं, जीरो टॉलरेंस आप कहते हैं, जीरो टॉलरेंस क्राइम के ऊपर। हमारी सीएम साहिबा जो हैं वो भी कहती हैं क्राइम के ऊपर जीरो टॉलरेंस है। खवातीन मेरी रेड लाइन है, मैं इंक्रोचमेंट के लिए जो है वो मेरी जीरो लाइन है। तो भाई बीबी साहिबा, आप कोई मसले का हल भी निकालें, आप हर चीज के अगर ऊपर जीरो टॉलरेंस करेंगी तो वो जो इस चीज के को बर्दाश्त कर रहे हैं वो लोग कहाँ जाएंगे? उनके लिए कोई लाया अमल है आपके सामने? ऐसा मुमकिन नहीं है कि 20,000 रेडी उठवाने के बाद आप 2,000 रेडी लगवा दें और कहें कि जी सब अच्छा है। ऐसा नहीं होता। बाकी के 18,000 लोगों, 18,000 घरानों का जिम्मेदार कौन होगा? क्या आपके पास उसका कोई लाया अमल है? दूसरी, ये जो आपकी नाजायज फोर्स है पीरा, मेरे इसके ऊपर शदीद तहफ़्फ़ुज़ात है। मैं 20 हज़ारों वीडियोस देखती हूँ, मैंने 20 बार लोगों को सड़क पे रोते देखा है बैठ के। मैंने उनसे पर्सनली कई बार पूछा है कि आपके साथ ऐसा क्या हुआ है? बाजी हमारा सामान फेंक गए, बाजी हमारा सामान पा के ले गए। मुझे ये बताएं कि एक आम खांचा फरोश जो कंधे के ऊपर अपना सामान उठा के बेच रहा है, वो इंक्रोचमेंट का हिस्सा कैसे हो गया? बिल्कुल ऐसा ही है। अच्छा ताहिरा मैडम, थोड़ा सा इस पे मजीद डिस्कस आगे करेंगे। सबसे पहले तो हम आपको अप्रिशिएट भी करते हैं, हम आपकी वीडियोस भी देख रहे थे, आपके इंटरव्यूज भी देखे हैं कि आपका हुकूमत की तरफ से कोई भी मुतालबा नहीं है कि मेरी मामलत की जाए माली, और आप बहुत सारी खवातीन के लिए इस वक्त रोल मॉडल बनी हुई हैं कि आपको किसी भी सपोर्ट की ज़रूरत नहीं है। बस जो हक और इंसाफ की बात है उसके ऊपर अगर हुकूमत काम करना शुरू करे तो ठीक है। मुझे ये बताइएगा मैडम, आप क्या समझती हैं, कहीं ये जानबूझ के ज़ाती तौर पे तो कोई बुक्स नहीं निकाला जा रहा? क्योंकि मुझे याद पड़ रहा है पिछले साल आपने इलेक्शन लड़ने का ऐलान किया था पीपल्स पार्टी की से, और वो टिकट वगैरह लेने के मामलात किए गए थे। तो कहीं ये पार्टी बाजी के चक्कर में तो कहीं ये जातियात पे आकर आपसे कोई बुक्स नहीं निकाला जा रहा? मैं आपकी बात को समझ गई हूँ, मैं आपकी बात को बिल्कुल समझ गई हूँ। देखिए, इसमें पाकिस्तान पीपल्स पार्टी का मैं इस बात को मैं हलफिया जो है वो ये बयान कर रही हूँ। और इसके बाद भी अगर कोई इन चीज़ों के ऊपर कोई पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग के लिए आ जाते हैं तो ये उनका और अल्लाह का मामला है, मुझे इसके ऊपर कुछ नहीं कहना। अच्छा, दूसरी बात ये कि मैं तो एक आम प्लेटफॉर्म से, अपने प्लेटफॉर्म से बात कर रही हूँ। अगर ऐसा कुछ मामला होता तो मैं प्लेटफॉर्म पाकिस्तान पीपल्स पार्टी का यूज करती, मैं वहां पर बैठ के बात करती। मैं अपना प्लेटफॉर्म यूज नहीं कर रही। और इन लोगों को जातियात के ऊपर उतरने का बहुत शौक है। आप इनकी हिस्ट्री उठा के दे सकते हैं पाकिस्तान मुस्लिम लीग नून की, वो कि उसमें भी बहुत अच्छे लोग हैं, मैं सब लोगों की बात नहीं कर रही, लेकिन कुछ काली भेड़े जो है वो हर जगह पर होती हैं। बहुत इज्जत करने वाले लोग भी हैं, लेकिन ये जो जातियात पे उतरना ना, इनका एक वतीरा है। और ये आज से नहीं, ये सन 80 की दिहाई से ये इसी पॉलिटिक्स के ऊपर जो है वो चल रहे हैं। और इनका एक लाया अमल होता है कि अगर घी सीधी उंगली से नहीं निकलना तो उंगली को टेढ़ी कर लो। तो बहुत सारी चीजें जो हैं वो सामने आती हैं। अब मैं तो ये बात कर रही हूँ और मैं एक लार्जर पर्सपेक्टिव पे
बात कर रही हूँ जी। कि जो कानून साजी आप करते हैं तो उसमें गरीब के मामलात को आप कैसे देखते हैं। अभी मैं कल रात में ही मेरे पास एक भीख मांगता हुआ एक ट्रांसजेंडर मेरे पास से गुजरा और उसने मुझे बोला, बाजी अब मैं आपको सोशल मीडिया पे देख रहा हूँ, आप बहुत अच्छी बातें कर रही हैं, आप बात करती हैं, आप हमारे लिए भी तो बात करें ना। बाजी हम सारा सारा दिन मांगते हैं, हमें भीख मांगना अच्छा नहीं लगता, हमारे लिए भी तो कोई स्कूल होना चाहिए। मैं ये कहती हूँ कि बिल्कुल, और ये इन लोगों के बारे में कौन सोचेगा। बाजी हम भीख मांग के तंग आ चुके हैं, हमारे घुटने जवाब देंगे, हमारी टांगे जवाब देगी, इनके लिए कौन से इंतजामात हैं। बिल्कुल सही कह रही हैं आप ताहिरा। जो किसी और तबकात है उनके लिए बात कौन करेगा। आप कानून साजियां करते हैं अपने लिए, बिल्कुल असेंबलियों में बैठते हैं और उसके बाद आप सिर्फ ये अलामिया जो है वो जारी कर देते हैं कि हमारी तनख्वाहें जो है। बिल्कुल ताहिरा साहिबा, थैंक यू सो मच। आपने जो है अपने मेरे ख्याल से आपको लेगेसी लेकर चल रही हैं, जो आपके वालिद साहब ने अपनी शायरी के थ्रू बताया, आवाम की हमदर्दी और इंसाफ और जमहूरी हक के हवाले से जो आवाज उठाना था, आप उसी लेगेसी को लेकर चलती हैं। अल्लाह आपको और हौसला दे और आपके जो बहुत हम आपकी इज्जत अफजाई करते हैं। शुक्रिया अदा करते हैं मैडम, आपने टाइम हमें दिया। टाइम दिया। इंशाल्लाह आवाज़ टीवी आपकी आवाज़ हमेशा बनता रहेगा। नाज़रीन बिल्कुल अमी ॾिसी रहिया आहियो ताहिरा हबीब इलाही बहितरीन अंदाज़ में पंहिंजो मसइलो हाणे साम्हूं पेश करे रही हुई। प्रोग्राम जारी आहे, ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन, वेका पोइ हाज़िर आहियूं बहितरीन प्रोग्राम मॉर्निंग विद आवाज़ में। ऐं प्रोग्राम जेको आहे बहितरीन नमूने हली रहियो आहे, हर सेगमेंट असां अवां सां शेयर कयो आहे। ऐं हींअर जेको आहे लास्ट सेगमेंट आहे, जेको हमेशह जी असांजी कोशिशि हूंदी आहे त अहिड़ो एनर्जेटिक हुजे जो वेंदे वेंदे अवां जो मूड असां ख़ुशगवार करे वठूं। ऐं ज़ाहिर आहे एंटरटेनमेंट जी दुनिया सां थोरो आर्ट ऐं फ़नून लतीफ़ा जी जेका फील्ड आहे उन्हनि खे असांजी कोशिशि हूंदी आहे त लास्ट सेगमेंट जेको आहे हिन फील्ड खे डेडिकेट कयो वञे। ईअं ई बहितरीन शख़्सियत, बहितरीन गुलकार, ज़बरदस्त आर्टिस्ट आहिनि जिन हिन सेगमेंट में असांखे जॉइन कयो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, अॼु असां तव्हांखे मिलाईंदासीं सिंध जो नाले वारो असांजो सिंगर्स आहे, गुलकार आहे, जन इलाही सालनि ताईं सिंधी ॿोलीअ जी तरवीज जे लाइ सिंधी कलाम, सिंधी गाना पेश करे रहिया आहिनि। खोड़ सारा माण्हू सॼी सिंध में उन्हनि जा जेके आहिनि फैन्स आहिनि। असां सोचियोसीं आवाज़ टीवी जी स्क्रीन ते अॼु उन्हनि खे साम्हूं आणियूं ताकी उहो तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे सघनि। माशूक खोखर साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। माशूक खोखर साहब, अव्हांखे भली कार चऊं था साईं पंहिंजे प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, वेलकम कयूं था। मुझे ख्याल में लाइन डिस्कनेक्ट थी वई आहे सईदन जी, पर असांजी टेक्निकल टीम जेका आहे वरी कोशिशि कंदी अगरि उहे असांखे जॉइन करे सघनि। मुंहिंजे ख्याल में जेको बीइंग एन आर्टिस्ट असां सोसाइटी में कंट्रीब्यूट कंदा आहियूं न मुबशिर, मूंखे लॻंदो आहे हिकिड़ी वॾो जेको आहे सो ख़िदमत आहे। छो त ज़ाहिर आहे जेके ॿिया मसइला आहिनि दुनिया में, असां ॾिसो केतिरा मसइला, असां ब्रेक खां अॻु में जेको ताहिरा हबीब साहिबा जे इशूज़ ते पिया ॻाल्हायूं, ॾिसो इन्हनि मसइलनि में वरी जॾहिं इंसानु ज़ाहिर आहे सफोकेट थी वेंदो आहे, फ्रस्ट्रेट थी वेंदो आहे। ऐं अक्सर असां इहा ॻाल्हि कंदा आहियूं त मौसीक़ी जेका आहे उहा रूह जी ग़ज़ा आहे, त उन में जेके अहिड़ा सिंगर्स, गुलकार आहिनि, जेके कंपोज़र्स आहिनि, उहे वरी हिन फील्ड में जॾहिं पंहिंजे पाण खे कॉन्ट्रीब्यूट कंदा आहिनि त सोसाइटी जो हिकिड़ो पॉज़िटिव इमेज बि साम्हूं ईंदी आहे। ऐं माशूक खोखर साहब तमामु बहितरीन सिंगर बि आहिनि। सिंधी ॿोलीअ जे हवाले सां उन्हनि काफ़ी अहिड़ा बहितरीन कलाम जेके आहिनि उहे पेश कया आहिनि। काफ़ी वॾी फैन फॉलोइंग उन्हनि जी आहे ऐं उन्हनि जा परस्तारनि ई असांखे रिक्वेस्ट कई हुई त कॾहिं माशूक खोखर साहब खे बि प्रोग्राम में आणियो, उन्हनि सां बि असां डिस्कस कयूं की जेको सो हाल चाल वठूं, उन्हनि सां बि कुझु लाइव किट कलाम वठूं। सो राब्तो असांजो मुनक़ता थी वियो आहे। टेक्निकल टीम हींअर बि कोशिशि में आहे त वराए उन्हनि सां कनेक्शन असांजो थी वञे ऐं वरी असांखे जॉइन करे सघनि। पर बहरहाल मुबशिर अवां कॾहिं को कलाम ॿुधो आहे? बिल्कुलु, माशूक खोखर साहब खे असां ॿुधंदा आहियूं, इलाही ख़ूबसूरत कलाम पेश कंदा आहिनि, इलाही बहितरीन उन्हनि जो हिकिड़ो गानो बि आहे, हुनखे रुसण जो शौक़ु घणो आहे।
माना इहो जेको आहे ॾिसो न तव्हां आशिक़नि जी तर्जुमानी कंदे माशूक खोकर साहब वरी असांजा जेके दिलि जा तार छेड़ींदा आहिनि त बाक़ाइदा ॿुधी करे वरी मज़ो बि ईंदो आहे त वाक़ई में जेको महबूब हूंदो आहे न नाज़रीन हुनखे वाक़ई में रुसण जो शौक़ु घणो हूंदो आहे त उनखे डेडिकेट कंदे माशूक साहब जॾहिं इहो गानो ॻायो महबूब माण्हू न कंदो ॿियो केरु कंदो ऐं महबूब खे जेको आशिक़ आहे उहो परचाईंदो न त पोइ उहो छा कंदो ॾिसो इहे जेके शेरो शाइरी ऐं शेरनि में जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि इन्हनि जी हिकिड़ी ज़रूरत हूंदी आहे छो त उहे ज़ाहिर मौक़े जी मुनासिबत जे हवाले सां हूंदा आहिनि हुन में वरी जॾहिं कलाम ॾाढा ख़ूबसूरत असांजा जेके सिंगर्स आहिनि उहे जॾहिं पंहिंजा ख़ूबसूरत आवाज़ में कंपोज़िशन में कलाम ॻाईंदा आहिनि इन सां छा थींदो आहे जेके शाइर आहिनि उन्हनि खे बि उत्साह मिलंदो आहे त असां शाइरी लिखूं त असांजी शाइरी ॻाई वञे इन मां बि ॾाढो हिकिड़ो सुठो इन जो पर्सपेक्टिव आहे त बहरहाल मौसीक़ी हूअ बि नाज़रीन रूह जी ग़िज़ा आहे त असां छोजो हाणे पंहिंजे प्रोग्राम में इहा कोशिशि करे रहिया आहियूं अवां जी राय अचण खां पोइ इज़हार जॾहिं तव्हां कंदा आहियो सजेशन कंदा आहियो त जॾहिं प्रोग्राम जो स्टार्ट एतिरो एनर्जेटिक थींदो आहे त आख़िर में बि तव्हां सां हिकिड़ो सुठे एनवायरमेंट में अहिड़े गेस्ट सां मिलंदा आहियूं जिन खे ख़ूब सारा माण्हू ॿुधंदा आहिनि ॾिसंदा आहिनि पसंदि कंदा आहिनि ये कलो के प्रोग्राम में असां सां गॾु मंज़ूर मुराद साहब मौजूदु हुया अॼु असां माशूक खोकर साहब खे इनवाइट कयोसीं टेक्निकल टीम असांजी राब्तो करे रही आहे जॾहिं प्रोग्राम लाइव हूंदो आहे न वरी थोरा अहिड़ा बि टेक्निकल फॉल्ट नेटवर्क इशू थी वेंदो आहे किथे न किथे घणा मसला ॿिया अची वेंदा आहिनि त बहरहाल उमेद आहे त हे जेके मसलो आहे हुनखे रिज़ॉल्व कयो वञे ऐं माशूक खोकर साहब असांखे जॉइन कनि छो त असांजी ॾाढी दिलि हुई त असां अॼु उन्हनि खे लाइव ॿुधाऊं को कलाम ॿुधाऊं का उन्हनि जी मौसीक़ी ॿुधाऊं को पंहिंजो बि मूड ख़ुशगवार कयूं ऐं असांजे ॾिसंदड़नि जो बि कयूं बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन तव्हां ॿुधायो बाख माशूक खोकर साहब खां अलावा जेको आहे तव्हां ॿियो कहिड़े सिंगर खे ॿुधंदा आहियो कहिड़ा राग तव्हां पसंदि कंदा आहियो ॾिसो कलाम ऐं आई एम अ म्यूज़िक लवर पर्सन काफ़ी अक्सर मां इहा ॻाल्हि कंदी आहियां मां सुबुह सां तव्हांखे ॿुधाईंदी बि आहियां त जॾहिं मां गाॾी हलाईंदी आहियां त मां ज़रूरु FM ते या का म्यूज़िक ॿुधंदी आहियां मौसीक़ी जेका आहे न तमामु मुंहिंजे लाइ ॾाढो अहम आहे मां मतिलबु जॾहिं पेंट कंदी आहियां जॾहिं को कमु कंदी आहियां जॾहिं ड्राइव कंदी आहियां त मुंहिंजे लाइ इहो ॾाढो ज़रूरी आहे त बैकग्राउंड में का मौसीक़ी हले पई ऐं अक्सर जेके माण्हू आहिनि न जे ॾाढा कॉन्सर्ट ऐं यंग जनरेशन जेका आहे हुनखे रॉक पसंदि करे थी शोर शराबे वारी मौसीक़ी पर मूंखे ॾाढी मेलोडियस ऐं क्लासिकल ऐं धीमी म्यूज़िक पसंदि आहे ऐं मौसीक़ी बि सुठी हुजे कंपोज़िशन बि सुठी हूंदी आहे ऐं लफ़्ज़ लिरिक्स जेके आहिनि उहे बि सुठा हुजनि शाइरी सुठी हुजे कोई भली सिंगर कोई बि हुजे मतिलबु ज़ाहिर आहे अंटल एंड अनलेस त उहो जेको सुरीलो आहे जेके घणो करे असांजा सिंध जा जेके सिंगर आहिनि सभई सुरीला आहिनि त सभई जेके मां सम्झंदसि त उहे तालीम याफ़्ता आहिनि उन्हनि खे मौसीक़ीअ जी तालीम आहे त उहो उन्हनि खे ॿुधबो आहे त पोइ सुठो लॻंदो आहे हा हूअं असांखे त वरी नाज़रीन ईअं आहे न असां आहियूं आम सादा सा माण्हू को कलाम ॿुधणो हूंदो आहे गानो ॿुधणो हूंदो आहे या त मोबाइल खोलींदा आहियूं या टीवी खोले करे कोई चैनल लॻाईंदा आहियूं तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायूं बाख वटि अञा सुठी अपॉर्चुनिटी आहे तव्हांजे घर में जेको आहे सिंगर मौजूदु आहे गिटारिस्ट मौजूदु आहे तव्हां त ईअं बि कंदा हूंदो कॾहिं मूड वग़ैरह हूंदो त बा साल शुरू थी वञे बिल्कुलु असां वटि साज़ जेको आहे न साज़ में वॼाए शुरू थींदो आहे पाण बि ॿुधाईंदो आहे पाण बि साज़ आहे इन करे हुनखे बि ॾाढो जेको आहे सो दिलचस्पी आहे सिंगिंग में बि ऐं इन फ्यूचर थी थो सघे त उहो ॾाढो जेको आहे सो ज़बरदस्त वोकलिस्ट बि थिए सो बहरहाल इन हवाले सां मौसीक़ीअ जो जेको अहम किरदारु आहे न इहो ॾाढो ज़रूरी आहे सोसाइटीअ खे जेको मां सम्झंदसि त उनखे न वधीक बहितर करण जे लाइ दुनिया ॾिसो अॻ में ई ओवरऑल वर्ल्ड इज़ ब्यूटीफुल मूंखे मतिलबु ज़ाहिर आहे ॿिया मसाइला जेके बि आहिनि पंहिंजे हिसाब सां आहिनि पर मूंखे दुनिया ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे मां हुन में कोशिशि कंदी आहियां त पॉज़िटिविटी ॻोल्हियां ऐं पॉज़िटिव शयुनि खे असां जेको आहे डिस्कस कयूं पर इन में ई मौसीक़ीअ जो सभ खां वॾो हथु हूंदो आहे त इन करे शाइरी जेका आहे ज़ाहिर आहे अव्हांखे ख़बर आहे त का बि मौसीक़ी आहे को बि गानो को बि कलाम असां ॿुधंदा आहियूं त शाइरीअ जो तमामु घणो ज़रूरी आहे ऐं सिंध में जेको चवंदा आहियूं न असांजा घणो करे शाइर सुठा जेके आहिनि वरी अक्सर दादू शहर मां आयल आहिनि ऐं शाइरी बि ज़ाहिर उस्ताद बुखारी पाण दादू जो वरी वॾो उस्ताद मंज़ूर सखीराणी गुलूकारी सिंगिंग फील्ड में वॾो नालो काफ़ी अहिड़ा सिंगर जेके आहिनि उनखे ॿुधंदा वॾा थिया आहिनि ऐं उन्हनि मां इंस्पायर थिया आहिनि त उहे बि दादू जा आहिनि सो मुंहिंजे ख़्याल में इहो ॾाढो ज़रूरी आहे असांजी सिंध धरती जेका आहे उहा तमामु घणी जेका आहे मालामाल आहे इन हवाले सां ऐं वरी जेको असांजो थरी पासो आहे जेको थरी लहजो उन में अची वञे थो सिंगर्स में उतां जा वरी सिंगर्स ॾिसो तमामु बहितरीन रागींदड़ आहिनि वॾा फ़क़ीर आहिनि रजब फ़क़ीर अची वञे थो शफ़ी फ़क़ीर अची वञे थो
त इहे गवार फ़क़ीर अॼुकल्ह ॾाढो पसंदि कयो वञे थो जी त इहो ॾाढो इलाक़ाई जेको उन्हनि जो टच आहे न उन में उन्हनि जी मेलोडीज़ में उन्हनि जी कंपोज़िशन्स में त मां त ओवरऑल ॾाढो म्यूज़िक लवर आहियां त इन करे म्यूज़िक जे हवाले से त मां बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। उहे सिंध जा माण्हू उहे सिंध जा नौजवान जेके ॻाइनि था पिया सुठो ॻाइनि था पिया असांजो आवाज़ टीवी बि अव्हांखे इहा इनवाइट थो करे तव्हां अचो असांजे हिन चैनल ते पंहिंजो टैलेंट शो करायो ताकि तव्हांखे आवाज़ टीवी इंट्रोड्यूस कराए सघे। अच्छा जॾहिं मौसीक़ीअ जी ज़ाहिर आहे हिकिड़ी पंहिंजी ख़ूबसूरती आहे पंहिंजे ॻाल्हि ते ॻाल्हाए थो पर जीअं ज़ाहिर आहे माण्हुनि रबिउल अव्वल जो महीनो आहे रबिउल अव्वल जे महीने जे हवाले सां उन्हनि जो पंहिंजो जेके आहिनि अक्सर सरगर्मियूं हूंदियूं आहिनि त ईअं ई वरी ज़ाहिर आहे असांजे लाइ मुसलमाननि जे लाइ दुनिया भर में जेके बि मुसलमान आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो ईद जो ॾियारो हूंदो आहे 12 रबिउल अव्वल उनखे जश्न मीलाद जे तौर ते मल्हायो वेंदो आहे। ईअं ई वरी आवाज़ टीवीअ जो बि हिकिड़ो ख़ासि प्रोग्राम जेको सुभाणे अव्हांजी नज़र कयो वेंदो बहितरीन प्रोग्राम आहे 12 रबिउल अव्वल जी ट्रांसमिशन नाज़रीन जश्न मिलादत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां पेश कई वेंदी। यकीनन असां उम्मीद कयूं था तव्हांखे भरपूर नमूने सां पसंदि ईंदी। असांजी टीम सॼी महिनत कई आहे उनजे मथां इंशाल्लाह भरपूर सुभाणे प्रोग्राम तव्हांजे साम्हूं ईंदो तव्हां ॾिसिजो पसंदि कजो पंहिंजी राय सुभाणे हिकिड़े ख़ासि तरीक़े सां अहिड़े बहितरीन सेट सां हिकिड़े अलॻि अंदाज़ में बाक़ई मुबशर अव्हांखे नज़र ईंदा जेके नॉर्मली हिन सूरत हाल में कोन हूंदा आहिनि। त बहरहाल उमेद आहे त सुभाणे को प्रोग्राम अव्हां ज़रूर ॾिसिजो असांजो हुन हवाले सां फीडबैक ॾिजो ऐं असांखे दुआनि में बि प्रोग्राम अॼु खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां रहियूं ऐं इंशाल्लाह वरी ॿिए के ॾींहुं असां माशूक खोकर साहब खे इनवाइट कंदासीं। थोरो टेक्निकल वजूहात जी वजह सां असांजो राब्तो न थी सघियो नाज़रीन तेसि ताईं असांखे ॾियो इजाज़त सुभाणे प्रोग्राम में वरी मिलंदासीं। स्पेशल प्रोग्राम आहे सुभाणे ज़रूर ॾिसिजो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो असांखे दुआ में यादि रखो तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।